बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन आऊँ अवां जो पंहिंजो मेज़बान इम्तियाज़ लगारी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। अमीं ॾिसो पिया आवाज़ टीवी जी ख़ूबसूरत स्क्रीन ते ख़ूबसूरत प्रोग्राम वीकेंड विद आवाज़। अव्हांखे ख़बर आहे त अव्हां जे लाइ दुआ घुरण खां सवाइ असांजी दिलि मांदी रहंदी आहे। जिते बि हूंदो हमेशह ख़ुशबाश हूंदो। सिंध खां ॿाहिरि पाकिस्तान खां ॿाहिरि जिते जिते असांजा मारोड़ा झांगेड़ा ऐं सांगेड़ा ॾिसनि था अव्हां सभिनी शयुनि जे लाइ अल्लाह पाक जी बारगाह में त ख़ुशो खुरुम हुजे अव्हां जे मुंहं ते अव्हां जे अङण ते ऐं अव्हां जी झोलीअ में मुस्कुराहटूं हुजनि, पंहिंजनि सां गॾु हुजो, परावनि खां परे हुजो ऐं पंहिंजो पाण में ख़ुशि हुजो। नाज़रीन अॼु जेके ॿ ज़बरदस्त गेस्ट वाइब्रेंट गेस्ट असां पंहिंजे पैनल में मदू कया आहिनि, यकीनन आऊं चई सघां थो त नौजवान ॿियनि नौजवाननि जे लाइ उत्साह जो सबबु बणिजनि था। पर किथे न किथे असीं जॾहिं मायूसीअ में अची वञूं था, ज़िंदगीअ में मुख़्तलिफ़ मरहला अचनि था ऐं मुख़्तलिफ़ पहलुअनि मां गुज़रो था, कॾहिं पंहिंजो पाण खे तमामु घटि ऐं तमामु कामयाबु सम्झो था। इहे डिपेंड थो करे त अव्हांजा हालात वाक़ियात ऐं मामलात कहिड़ा हलनि था ज़िंदगी में। पर इम्पोर्टेंट ॻाल्हि इहा आहे त अव्हां उन्हनि खे हैंडल ऐं टैकल कीअं करियो था। अॼु हिकिड़ो ज़बरदस्त नौजवान असां सां गॾु मौजूदु आहे ऐं आउं सम्झां थो त सोशल मीडिया जी दुनिया में हू पंहिंजो नालो पाण कमायो आहे। न सिर्फ़ु उन पंहिंजी व्लॉगिंग जे ज़रिए पर उन्हनि पंहिंजी लिखणियुनि जे ज़रिए कमाल लिखणियूं आहिनि उन्हनि जूं। ऐं आउं चवंदुसि त हूअ स्क्रीन जो हरफन मौला माण्हू आहे। हरफन मौला आउं इन करे चवां थो, उन्हनि खे अगरि पाण चवंदासीं स्क्रिप्ट राइट करियो त हू बिल्कुलु करे ॾींदा। उन्हनि खे चवंदासीं ड्रामा लिखी ॾियो, शॉर्ट स्टोरीज़ करे ॾियो, वॉइस ओवर करे ॾियो, डबिंग करे ॾियो ऐं उनखां पोइ एक्टिंग करे ॾियो त ॾाढी कमाल जी उन्हनि जी मंज़र कशी हूंदी आहे। ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त हूअ कैनेडा में रहंदे बि असांजे सिंधियुनि जे लाइ जेके व्लॉग्स कनि था ऐं इस्लाह भरियूं कहाणियूं आणीनि था, न सिर्फ़ु हूअ संजीदा मिज़ाज खे पसंदि कनि था पर हीअ अहिड़ो दोस्त आहे जेको पंहिंजी ज़िंदगीअ जा जेके रोज़मरहला हूंदा आहिनि सिर्फ़ु इन करे बि हू शेयर करे थो त ताकी असांखे ॾिसंदड़ नौजवान उत्साह भरे सघनि। पाण इलेक्ट्रिकल इंजीनियर आहे ऐं 2005 यूनिवर्सिटीअ में महराण जेका यूनिवर्सिटी जामशोरो जी ॾाढी ख़ासि ऐं ॾाढी मशहूरु यूनिवर्सिटी आहे, उतां खां इन्हनि इलेक्ट्रिकल में इंजीनियरिंग कई। उनखां पोइ मुख़्तलिफ़ मामलात ज़िंदगी में हलंदा रहिया ऐं इन्हनि जी MBA बि थियल आहे कंहिं निजी यूनिवर्सिटीअ मां। उनखां पोइ मुख़्तलिफ़ मुल्कनि जो दौरो इन्हनि पाण कयो आहे। ऐं इहा ॻाल्हि इन करे पियो चवां, मूंखे ज़रूरत कोन आहे एॾी हिकिड़े डिघे एंट्रो जी, सिर्फ़ु इन करे त असांजा जेके नाज़रीन आहिनि, जेके ॿुधंदड़ आहिनि, त असीं नौजवान छा करे सघूं था, असीं अगरि करणु चाहियूं त। ऐं मां सम्झां थो अहिड़ो कमु ऐं अहिड़ो अमल जेको अव्हांखे पंहिंजी ज़िंदगीअ में वाइब्रेंट रखे उहो ज़रूरु करणु घुरिजे, पर हर माण्हूअ जे वस जी ॻाल्हि न हुजे थी। अॼु असीं ॻाल्हि कंदासीं हिकिड़े ॾाढे ज़बरदस्त वाइब्रेंट प्रोफाइल आफ्ताब अली रैमू साहिब सां कचहरी कंदासीं, उन्हनि खे पाण इंट्रोड्यूस कराईंदासीं। आफ्ताब अली रैमू साहिब जी हिकिड़ी ॻाल्हि जेका मूंखे ॾाढी वणंदी आहे, कंहिं बि मंज़र खे वीडियो में लॉक करणु ऐं वीडियो जे ज़रिए उनखे ॿुधाइणु, उन्हनि जी जेका प्रेज़ेंटेशन हूंदी आहे उहा ॾाढी कमाल जी आहे। अॼु मूंखे लफ़्ज़ बि साथ इन करे नथा ॾियनि जो मुंहिंजो गलो ख़राबु आहे। सो बहरहाल बग़ैर देरि जे पाण वधंदासीं। आफ्ताब अली रैमू साहिब, साईं भलीकार करियां थो। ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? ख़ैरियत सां आहियो? बिल्कुलु फर्स्ट क्लास। अव्हां सां कचहरी कंदासीं। नाज़रीन हिकिड़ी ॿी असां वटि वाइब्रेंट शख़्सियत मौजूदु आहे। आउं सम्झां थो जीअं असांखे ज़िंदगीअ में कानून जी ख़बर हुजणु ज़रूरी आहे, ईअं ई असांजी ज़िंदगी में को मसइलो थिए थो त उन कानून जी ख़बर हुजणु ज़रूरी आहे। साॻी रीति असीं रस्तनि में पाण जॾहिं वेंदा आहियूं, सिग्नल केॾी महिल ऑन थियणो आहे, ग्रीन जो छा मतिलबु आहे, ऑरेंज जो छा मतिलबु आहे, पुलिस पकिड़े थी, FIR दाख़िल कराइणी आहे, अव्हांजा फैमिली जा डिस्प्यूट्स हलनि था, अव्हांजी ज़िंदगी में मामलात आहिनि, अव्हांखे को थ्रेड ॾिए थो। अॼुकल्ह सोशल मीडिया ते बि थ्रेड्स अची विया आहिनि जिते साइबर क्राइम में पाण हलूं था। वकालत आउं सम्झां थो जीअं पाण चवंदा आहियूं त हीअ त बाबा पंहिंजो वकील पाण आहे। पंहिंजो वकील पाण त मतिलबु उहो उन शइ बाबति ॼाणे थो तॾहिं उनखे पाण कोठियूं था, हीअ पंहिंजो वकील पाण आहे। आउं सम्झां थो असांखे ज़िंदगी जा अनेक अहिड़ा मामलात हुजनि था जिन बाबति असांखे नॉलेज रखणु ज़रूरी आहे, ॼाण रखणु ज़रूरी आहे ताकी असां पंहिंजा वकील पाण थी सघूं। मां सम्झां थो मुंहिंजे मैसेज में अव्हां सम्झी विया हूंदो त असां पंहिंजी कंहिं फील्ड बाबति ॻाल्हि करण वारा आहियूं। सो असां वटि ॾाढी ज़बरदस्त ऐं वाइब्रेंट पर्सनैलिटीज़
अनम सलमान जमाली मौजूदु आहिनि, जेके पाण फैमिली ऐं क्रिमिनल लॉज़ ते बि कमु कनि थियूं। पाण एडवोकेट आहिनि हाई कोर्ट में, ऐं उन्हनि जो ॾाढो सुठो कमु आहे। पाण उन्हनि खां अॼु ख़ासि फैमिली इशूज़ ते ॻाल्हाईंदासीं, ॿिया मामलात जेके असांजी ज़िंदगी में रोज़मर्रा हलनि था, कीअं हल करे सघूं था, कीअं केस फाइल करे सघूं था, कीअं हाज़िरियूं कटे सघूं था, हाज़िरियुनि खां बची कीअं सघूं था। सो बहरहाल आउं पंहिंजे प्रोग्राम में तहे दिल सां भलीकार करणु चाहींदुसि अनम सलमान जमाली। मैं वेलकम करता हूँ। खैरियत से आप? ठीक ठाक, आप कैसे हैं? मैं बिल्कुल ठीक ठाक। अच्छा अनम, मैं चाहूँगा कि आफ्ताब भाई से हम थोड़ी सी शुरुआत इसलिए लेना चाहते हैं कि हम यंगस्टर जब देखते हैं ना अपने आप को, कोई ऐसा बंदा जो मोटिवेट कर रहा हो अपनी कहानियों से, स्टोरी से। साईं आफ्ताब साहब, अव्हांजी डिघी कहानी आहे। कहानी इन करे मूं ॾिठी त जॾहिं तव्हां मूंखे ही पंहिंजो किताबु ॾिनो आऊं ऐं मां, नावल ॾाढो ज़बरदस्त ऐं कमाल जो आहे, जिते तव्हांजो इंट्रोडक्शन हो। अव्हां पढ़िया बि, अव्हां दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में सफ़र बि कयो, सोशल मीडिया ते बि ॾाढो एक्टिव रहियो। इन समूरी जर्नीअ में पंहिंजी शख़्सियत खे पाण कीअं सुञातो, कीअं डिफाइन कंदव? माण्हू त तव्हांजी इंट्रोडक्शन ॾींदा आहिनि, तव्हां कीअं ॾींदव पंहिंजे बारे में प्लीज़? थैंक यू सो मच इम्तियाज़। सभ खां पहिरीं त तव्हांजी वॾी महिरबानी, आवाज़ टीवी जी वॾी महिरबानी, जो हिते तव्हां हमेशह मदू कंदा आहियो ऐं असां हाज़िर थींदा आहियूं। साल जा इहे 2-3 महीना जॾहिं आउं सिंध में हूंदो आहियां त उन में तव्हां सां त हमेशह कचहरियूं थींदियूं रहंदियूं आहिनि, पर हींअर पोएं दफ़े जी पाण वेठासीं सिंधी सक़ाफ़ती ॾियारो जेको हुयो, उन में ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम थियो। सो थैंक यू सो मच। हाणे अचूं था तव्हांजे सवाल ते, त मुंहिंजो इंट्रोडक्शन बेसिकली आउं त इहो चवंदुसि त आउं बुनियादी तौर ते हिकिड़ो आर्टिस्ट आहियां ऐं इंजीनियरिंग मूं इन करे कई छो जो बाबा चयो त भई जेको आहे सो आर्ट में तूं छा डिग्री वठी पोइ कंदे छा। सो इन जे करे पोइ वरी मजबूरी में असां इंजीनियर थी वियासीं। पर जॾहिं इंजीनियरिंग मूं एडमिशन वरिती त पोइ मूंखे अहसासु थियो त यार इहा बि हिकिड़ी सुठी फील्ड आहे ऐं करणु खपे प्रोफेशनल शयूं। ऐं आमतौर ते असां वटि असांजे मुल्क में, पाकिस्तान जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त उन में इहो ई थींदो आहे त भई नौजवान छोकिरो या छोकिरी जेकॾहिं उहो मैट्रिक या इंटर करे थो त हुनखे चवंदा आहिनि बाबा या तोखे इंजीनियर थियणो आहे या डॉक्टर थियणो आहे, माना ॿी का बि फील्ड हुनजे लाइ न छॾी वेंदी। जेकॾहिं ॿी का फील्ड चूंडियो था त माना पोइ तव्हां जॾा आहियो। सो इन जे करे असां नेठ इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग में एडमिशन वरितीसीं मेराणी यूनिवर्सिटी में। पर जॾहिं उते पहुतुसि ऐं इंजीनियरिंग पढ़ीसीं त पोइ मूंखे अहसासु थियो त भई इंजीनियरिंग पढ़ण जा 2 टे फ़ाइदा तव्हांजी ज़िंदगी वेंदा आहिनि। हिकिड़ो त इहो त तव्हां शयुनि खे, मुख़्तलिफ़ जेके बि शयूं आहिनि उन्हनि खे इंजीनियरिंग पर्सपेक्टिव सां ॾिसणु शुरू कयो था। सवलो मिसाल आहे, तव्हांखे को बि हिकिड़ी शइ आहे जंहिंखे तव्हांखे डिज़ाइन करिणो आहे, जेकॾहिं हिकिड़ो प्रोफेशनल इंजीनियर उहो कमु कंदो त उहो बहितर नमूने सां करे सघंदो बनिस्बत हिकिड़े अहिड़े माण्हू जे जेको पढ़ियल न हुजे, टेक्निकल नॉलेज खणी हुनखे हुजे। सो इन जे करे आउं सम्झां थो इंजीनियरिंग ख़ासि करे मेराणी यूनिवर्सिटी असांजे पाकिस्तान जी चंद उन्हनि यूनिवर्सिटीज़ मंझां आहे जेके तमामु बहितरीनु प्रोफेशनल्स कढिया आहिनि। ऐं आउं सम्झां थो त आउं वॾो ख़ुशनसीबु आहियां त मेराणी यूनिवर्सिटी जहिड़े इंस्टीट्यूशन मां आउं पढ़ियो आहियां ऐं उतां जे टीचर्स जा जेके लेक्चर्स आहिनि उहे मूंखे अॼु ताईं, छो जो आई वर्क एज़ अ सेफ्टी इंजीनियर इन ऑयल फील्ड, तो अॼु ताईं कमु ईंदा आहिनि। सो इहा मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे। बाक़ी जेसीं ताईं ॻाल्हि आहे मुंहिंजी ॿिए इंट्रोडक्शन जी, जेको आर्ट ऐं लिटरेचर सां लॻाव आहे, त हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त जामशोरो जेको आहे उहो बेसिकली 3 खां 4 यूनिवर्सिटीज़ ते मुश्तमिल हिकिड़ो शहर आहे जिते पूरे सिंध जी कुंड कुड़छ मां मुख़्तलिफ़ नौजवान बाचको खणी या थेलो खणी पहुचनि था ऐं उहो जामशोरे जी धरती ते पहुचनि था। त हिकिड़ो कमाल जो एनवायरमेंट तव्हांखे मिले थो, मतिलबु इट्स सिटी ऑफ यूनिवर्सिटीज़। सो जामशोरे में मेराणी यूनिवर्सिटी आहे, उनखां अलावा जेको इंजीनियरिंग आहे, उनखां अलावा जनरल यूनिवर्सिटी आहे सिंध यूनिवर्सिटी, जंहिंमें तक़रीबन मां सम्झां थो 40 खां मथे डिपार्टमेंट्स आहिनि। उनखां पोइ वरी मेडिकल यूनिवर्सिटी आहे जेको पहिरीं LMC हूंदी, हाणे लम्स उन नालो चेंज करे छॾियो, लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस शायदि। हा, चौथीं वरी हींअर यूनिवर्सिटी खुली आहे बिलाल मेडिकल कॉलेज। सो अहिड़े क़िस्म जी यूनिवर्सिटीज़ आहिनि। जॾहिं बि तव्हां जामशोरे वेंदा आहियो त नौजवान जी हिकिड़ी भरमार हूंदी आहे, वॾी तादाद में नौजवान हूंदा आहिनि ऐं वण जी काठी हूंदी आहे, हर ज़िले मां आयल हूंदा आहिनि। पर जामशोरे जी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त जॾहिं बि तव्हां कहिड़ी बि यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुजो, तव्हांजो किताबनि सां लॻाव ज़रूरु हूंदो आहे। ऐं उहे किताब कहिड़ा थो चवां, निसाबी किताब न, ग़ैर निसाबी किताब, जंहिंमें अदब आहे, लिटरेचर आहे, शाइरी आहे। सो उन दौर में मुंहिंजो मतिलबु इंटरेक्शन थियो किताबनि सां। साईं अमर जलील खे पढ़ियोसीं, तारिक आलम अबड़ो खे पढ़ियोसीं, मुनीर अहमद माणिक खे पढ़ियोसीं, उस्ताद बुखारी जी शाइरी पढ़ीसीं, शेख अयाज़ पढ़ियोसीं। सो उहो ई हिकिड़ो सबबु हुयो त उन सॼे मामले खे हिकिड़ो इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग पढ़ंदड़ माण्हू जंहिंजो बिल्कुलु प्योर टेक्निकल फील्ड आहे, तंहिं बावजूदि बि हुनजो इंट्रस्ट थियण में वॾो किरदारु आउं सम्झां थो जामशोरो जो आहे। हाणे अचो था पाण पंहिंजे वीडियोज़ ऐं व्लॉगिंग वारो, त तव्हांखे ॿुधाए थो हलां त मुंहिंजो जेको यूट्यूब चैनल आहे उहो मूं ठाहियो 2007 में
तमामु पुराणो आहे, यानी अॼुकल्ह जेके व्लॉगर्स यूट्यूबर्स आहिनि उन्हनि सभिनी, हाणे जंहिंमें सां अदो इरफान जुनेजो आहे, ॾाढो ज़बरदस्त कमु करे रहियो आहे, बहितरीनु व्लॉगर आहे, उनजो बि चैनल आउं सम्झां थो 2016-17 में ठाहियो। उनखां अलावा जुनेद अकरम आहे, इन्हनि बि 2012-13 में ठाहियो, पर मुंहिंजो 2007 जो ठहियल आहे, पर मूं कंटिन्यूसली वीडियोज़ कोन ठाहिया, इहो हिकिड़ो मसइलो आहे, इन जे करे एतिरा घणा सब्सक्राइबर न थी सघिया। सो बेसिकली आउं एक्टिव घणो थियुसि 2020 में कोविड जॾहिं आयो, उन दौर में मूं कुझु शॉर्ट स्टोरीज़ लिखियूं हुयूं, हिकिड़ी इलेक्शन जे मुतालिक़ हुई सुजागी जे नाले सां, ऐं ॿियो वरी हीउ जेको नॉवल तव्हांजे हथ में आहे, हिन खे पाण पोइ वरी नेक्स्ट सेगमेंट में डिस्कस कंदासीं, ऐं मां इहो बि उन दौर में लिखणु शुरू कयो। सो इहो हिकिड़ो माना मुंहिंजो मुख़्तसिर तारुफ़ आहे जी। ॾाढो सुठो, ज़बरदस्त। नाज़रीन, अॼु मुंहिंजो गलो ख़राब आहे, सो अव्हांखे बर्दाश्त करिणो आहे। अने मैं आपकी तरफ आना चाहूँगा। फैमिली डिस्प्यूट्स आजकल बहुत ज़्यादा बढ़ गए हैं और सोशल मीडिया पे हर आए दिन आप देखती हैं कि कभी कहाँ पे कौन सा इशू है, कभी ज़मीनों पर मामला चल रहे हैं, कभी घरेलू इश्यूज़ बहुत ज़्यादा हैं। हत्ता कि अफसोस से ये कहना पड़ रहा है कि भाई जो भाइयों में हैं वो भी लड़ाइयाँ बहुत ज़्यादा बढ़ गई हैं, हस्बैंड वाइफ्स के डिस्प्यूट्स बढ़ गए हैं। मैं चाहूँगा कि थोड़ा फैमिली लॉज, मतलब कि किस तरह फैमिली को हम ठीक तरीके से लेकर चल सकते हैं। मुझे पता है डिफरेंट लवाजमात हो सकते हैं, डिफरेंट टॉपिक्स, हर बंदे का घर पे चलने का अंदाज़ एक ऐसा होता है, लेकिन बीइंग ए फैमिली लॉयर आप क्या कहना चाहेंगी कि कौन से लॉज हैं जो कि फैमिली को सही तरीके से लेकर चलने के लिए कायल करते हैं? प्लीज़। सबसे पहले तो मैं ये कहना चाहूँगी कि लॉ से पहले आपका एक आता है घर का लॉ, उसके बाद फिर आप कोर्ट कचहरी जाते हैं। जब आपके घर के लॉ के सेटलमेंट में इश्यूज आते हैं तभी आप कोर्ट में जाकर ये सारी चीज़ें आउट होती हैं और डिस्टर्बेंस क्रिएट होती है। घर के लॉ के लिए मैं सिर्फ एक लाइन बोलूँगी, कम्युनिकेशन। कम्युनिकेशन इज़ द की। अगर कोई भी डिस्प्यूट है, क्योंकि ऑब्वियसली जब आप माँ बाप के लिए सबसे तकलीफ दे वो लम्हा होता है, जैसे 4 बहन भाई को उन्होंने पाला होता है, उनके बच्चे हैं वो, और उसके बाद उनके दिमाग में किसी भी किस्म के डिस्प्यूट्स आने शुरू हो जाते हैं कि मुझे इम्पोर्टेंस नहीं दी जा रही, प्रॉपर्टी में मेरा शेयर नहीं है, और वो अपने अंदर ही अंदर ये चीज़ों को जो है बजाय डिस्कस करने के सोचते रहते हैं। इवन जब मैंने ये देखा है कि जब शादियां हो जाती हैं तो स्पाउसेस की अपनी सोच भी उनके ऊपर आ जाती है, और वो एक चीज़ को भूल जाते हैं कि सबसे पहले जो हैं उनके वो माँ बाप हैं जिन्होंने उनको पाला है। और मतलब मैं ये समझती हूँ कि उनको ये चाहिए कि टेबल टॉक करें, अपनी कम्युनिकेशन को बहाल करें। अगर कुछ प्रॉब्लम्स आ रहे हैं तो उसको डिस्कशन के थ्रू भी रिजॉल्व किया जा सकता है। बट यहाँ पे जो केसेस देखती हूँ उनमें ये होता है कि ईगो आ जाती है। वो ये समझते हैं कि हमें इम्पोर्टेंस क्यों नहीं दी जा रही। अब इम्पोर्टेंस के लिए जो एक मैं समझती हूँ कि आपको अपना रोल अदा करना होता है फैमिली में। यू कैन नॉट प्रिडिक्ट के कोई आपके पास आएगा प्लेट में लेकर के ये चीज़ ले लें, ये आपकी है, ये आपको बिलोंग करती है। नहीं, अगर आपको कोई प्रॉब्लम्स हैं तो उसको रिजॉल्व करने के लिए आपको टॉक करनी पड़ेगी, बात करनी पड़ेगी। बिल्कुल। और अगर आप इसी तरह चुप रहेंगे, आप ओवर थिंकिंग में चले जाएंगे, स्ट्रेस, एंजाइटी, ये सारी चीज़ें, तो ये ऑब्वियसली डिस्प्यूट की एक शक्ल में क्रिएट होंगी। एंड दैट्स द ओनली थिंग कि आप कोर्ट में जाते हैं और फिर आप ये केस फाइल करते हैं और इतना आगे चले जाते हैं कि एक टाइम पे वो एक लम्हा भी आता है कि काश मैं अपने घर वालों से बैठ के डिस्कस कर लेता। बिल्कुल ठीक, बहुत अच्छी बात की आपने, बिल्कुल। अच्छा आफ्ताब साहब, अॼुकल्ह ॾिसो था त सिंध में इलाही सारा ॿरंदड़ इश्यूज़ आहिनि, पर पॉज़िटिव ॻाल्हि जेका नज़र अचे थी पाण खे सोशल मीडिया ते, नौजवान अॻिते अचनि था। बीइंग अ यंगस्टर अव्हां इन लहर खे कीअं ॾिसो था, छा तजुर्बो हूंदो? हा ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि त सम्झण जी आहे त गुज़िरियल जेकॾहिं पाण 15 सालनि जी ॻाल्हि कयूं जी, त ड्रास्टिक चेंज आयो आहे पंहिंजे ओवरऑल मीडिया में। ऐं प्रिंट मीडिया त ख़ैर सफ़ा अञा पुराणी ॻाल्हि थी वई, ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जी ॻाल्हि थो कयां। हीअ जीअं मिसाल तौरु असांजे सैटेलाइट चैनल्स आहिनि। तव्हांखे यादि हूंदो 2002-03 में जॾहिं असांजा हीअ सभु सिंधी चैनल्स स्टार्ट थिया हुआ, उन में ऐं हींअर बि केतिरो फ़र्क़ु आहे। हालांकि इट्स बीन 20 years, 22-23 साल थिया आहिनि। सॼो जेको ट्रेडिशनल मीडिया आहे, प्रिंट मीडिया हुजे या इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे, दैट हैज़ बीन शिफ्टेड टू द मतिलबु सोशल मीडिया। बिल्कुल। यानी तव्हांजो फेसबुक, तव्हांजो ट्विटर, तव्हांजो इंस्टाग्राम, तव्हांजो यूट्यूब, पाण हींअर ॻाल्हायूं पिया न इन चैनल ते, इहो सैटेलाइट चैनल आहे न आवाज़ टीवी, इहा साॻी शइ तव्हां जेकर यूट्यूब ते न रखंदा त थी सघे थो एतिरी व्यूअरशिप न हुजे। बिल्कुलु सही। जेतिरी छो सैटेलाइट ते माण्हू नथा ॾिसनि न, वन गो में हिकिड़ी शइ ख़तमु थी। सो इहो त हक़ीक़त आहे त भई इहो सॼो असांजो ट्रांसफॉर्म थी वियो आहे। न सिर्फ़ु इहो बल्कि जर्नलिज़म इटसेल्फ,
तव्हां ठीकु आहे हिकिड़ो होस्ट आहियो, पर तव्हांजा जेके कॉलीग साथी हूंदा, जेके जर्नलिस्ट हूंदा, तव्हां मूंखे ॿुधायो त उन्हनि सभिनी जर्नलिस्ट जो तोड़े जो कंहिं बि चैनल सां मुंसलिक हुजनि, उन्हनि जो पंहिंजो यूट्यूब चैनल हूंदो, उनजो फेसबुक पेज हूंदो। बिल्कुलु। सो इन जे करे इहा त हक़ीक़त आहे भई सॼो जेको माहौल आहे उहो विदिन लास्ट 15 to 20 years दैट हैज़ बीन ट्रांसफॉर्म्ड, ऐं उहो मोहताज थी वियो आहे हाणे सोशल मीडिया जो। जेकॾहिं तव्हां सोशल मीडिया ते एक्टिव न आहियो, पंहिंजो नैरेटिव नथा रखी सघूं, त पोइ तव्हां आउटडेटेड थी वेंदो। हाणे अचूं था पाण सिंध जे मसइलनि ते, त सिंध जे मसइलनि जा अॼु पाणी जो मसइलो हुजे, NFC अवॉर्ड हुजे, या लीगल इशूज़ हुजनि कहिड़ा बि, उन्हनि सभिनी जो जेको आवाज़ आहे उहो नौजवाननि जे थ्रू सोशल मीडिया ते जेको अवेयरनेस थिए थी उहो ॿियनि चैनल जे थ्रू नथी थी सघे। तव्हांखे आउं मिसाल ॾियां, लास्ट ईयर पंहिंजो कैनाल्स वारो मसइलो हुयो, जेको सिंधु दरिया में 6 कैनाल्स कढिया पिया, ग़ालिबन मुंहिंजे ख़्याल चोलिस्तान मां या अहिड़े क़िस्म जा हुया। सो उहो सॼी जेको तहरीक हुई उहो किथां शुरू थी मूंखे तव्हां ॿुधायो? सॼी सोशल मीडिया ते हुई। बिल्कुलु। ठीकु आहे, ऐं उहो एॾी हाइप क्रिएट थी हुई जंहिं तादाद में सभु माण्हू धरणे में शरीक थिया, हैदराबाद में मथे माना सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में, उहो सभु कनेक्ट करण जो रीज़न ई सोशल मीडिया हो। ऐं आउं सम्झां थो असांजो सिंधी नौजवान तोड़े जो हुन ते भले इल्ज़ाम लॻनि त उहो सुस्त आहे, कमु नथो करे, पढ़े नथो, हालांकि आउं इन ते बि आउं ॻाल्हाइणु चाहियां थो त भई ईअं कोन्हे, असांजो सिंधी नौजवान जंहिं लेवल ते ॿाहिरनि मुल्कनि में कमु करे थो, उहो बिल्कुलु आउं चवां थो सलाम जो मुस्तहिक आहे। पोइ छा सबबु आहे त उन्हनि खे जेको नौजवान दुबई में, अबूधाबी में, कैनेडा में, यूरोप में कमु करे थो, इते उनखे तव्हां चओ त न उनको कमु नथो करे। भई जेकॾहिं कमु न कंदो हुजे त पोइ असां छो था उते कमु कयूं ॿाहिरनि मुल्कनि में? ठीकु आहे न। सो इन जे करे इन जो सबबु इहो आहे त स्ट्रक्चर न आहे। हिते तव्हांजो नौजवान जेको यूनिवर्सिटीज़ मां निकिरे थो, उनखे तव्हां जेकॾहिं ॾींदो 50,000 पगार, हिकिड़ो यंगस्टर जेको इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग करे थो, मैकेनिकल करे थो, या डॉक्टर थी निकिरे थो, 50-60,000 में छा थींदो आहे तव्हां मूंखे ॿुधायो? सो इन जे करे इहो मसइलो सॼो स्ट्रक्चर जो आहे त उहो नौजवान मजबूर थी करे ॿाहिरि वञे थो। वरी बैक टू योर क्वेश्चन, त हींअर जेको हालात आहिनि उन हिसाब सां आउं सम्झां थो सिंधी नौजवान तमामु ज़बरदस्त कमु करे रहिया आहिनि, उहे ॾाढा वोकल आहिनि। ट्विटर हुजे, सोशल मीडिया ते ॿिया प्लेटफॉर्म्स हुजनि, उन्हनि में जंहिं हिसाब सां उहो सिंध जे मसइलनि ते ॻाल्हाए थो, उन्हनि खे उजागर करे थो, मूंखे उन्हनि माना आउं सलाम पेश करां थो उन्हनि खे। ऐं आउं सम्झां थो त इहो हिकिड़ो सबबु आहे त भई असांजे नौजवान ॿियनि सूबनि खां जेकॾहिं पाण कंपेयर कयूं त उहो काफ़ी वधीक बहितर आहे। जेकॾहिं पाण सिर्फ़ु नौजवाननि जी ॻाल्हि न बि कयूं त असांजो जेको सिंधी समाज आहे उन में असांजो न्यूज़ पेपर्स हुजनि, असांजा चैनल्स हुजनि, ॿिए कंहिं बि पाकिस्तान जे सूबे में 4 खां 5 खां मथे अख़बारूं नथियूं निकिरनि। असांजी सिंधी ॿोली में 20 खां मथे अख़बारूं रोज़ निकिरनि थियूं। पंजाबी में केतिरियूं आहिनि तव्हां ॿुधायो? बलोची में केतिरियूं आहिनि? पश्तो में केतिरियूं डेली अख़बारूं निकिरनि थियूं? सो सिंधी समाज कमाल जो आहे, ऐं आउं सम्झां थो उन में नौजवाननि जो हिकिड़ो वॾो हथु आहे। नाज़रीन, पाण वठंदासीं ब्रेक खां पोइ अवां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। अनम, आप बताइए, आप सोशल मीडिया पे कितना एक्टिव रहती हैं? मसरूफियत कुछ इस तरह से है कि सोशल मीडिया पे बहुत कम होती हूँ, क्योंकि कोर्ट है, ऑफिस है, फिर लोगों के ऑब्वियसली मीटिंग्स होती हैं, उनके डिस्प्यूट्स होते हैं, लॉन्ग टर्म डिस्कशंस होते हैं, रिजॉल्व करते करते इतना टाइम नहीं रहता। बट यस, सोशल मीडिया पे इन रहना बहुत ज़रूरी होता है। इवन मेरी प्रोफाइल भी बनी हुई है, बट आपने देखा होगा मैं इतनी ज़्यादा एक्टिव उसमें नहीं हूँ। बट ये कि अगर ज़माने के साथ चलना है तो ऑब्वियसली सोशल मीडिया पे एक्टिव रहना ज़रूरी है, रहना पड़ेगा। अच्छा, मुझे ये बताइए कि आप वकालत के केसेस करते करते लोगों के केसेस को सुलझाते आप अपने केसेस को तो नहीं भूल जाती? अपने केसेस से मतलब ये घर को संभालना, बच्चों को संभालना, घर वालों को टाइम देना। देखिए इम्तियाज़, मैंने अपनी लाइफ से जो अब तक एक्सपीरियंस लिया है वो ये, और आप शायद इसको एग्री भी करेंगे, कि जब हम लोगों के चीज़ों को सुनते हैं, जैसे मियाँ बीवी के झगड़े हो गए, बहन भाई के झगड़े हो गए, माँ बाप आपस में जो है वो रिजॉल्व करने की कोशिश कर रहे हैं, नहीं हो रहे, तो उसमें फिर आप ये कहते हैं अल्लाह तेरा लाख लाख शुक्र है कि हम उस लेवल पे नहीं हैं। हमारे माँ बाप हैं, हमें अल्लाह ताला ने सब कुछ दिया हुआ है, नवाजा हुआ है। और उस वक्त ना वो एक चीज़ क्लिक करती है कि जो आपके साथ हैं, माँ बाप हैं, हयात हैं, तो उनको आप टाइम दें, क्योंकि टाइम रुकता नहीं किसी के लिए। बिल्कुल सही। और अगर आपको उस टाइम पे एहसास हो जाए, ये सबसे बड़ी ब्लेसिंग है। क्योंकि जैसे मेरी एक फ्रेंड हैं, उनकी अपने अम्मी अब्बू से ताल्लुकात काफ़ी ख़राब थे, और उसके बाद उनकी डेथ हो गई। तो जब भी मैं उससे बात करूं वो बहुत रोती है, बहुत ज़्यादा, कि काश मुझे वो टाइम मिल जाता कि मैं उनकी खिदमत कर लेती। तो मुझे वो चीज़ रियलाइजेशन होती है कि अगर मैं किसी के फैमिली इश्यूज सुन रही हूँ या किसी के कोई मसले मसाइल हैं, तो फिर मैं कहती हूँ कि अल्लाह का शुक्र है, अल्लाह ने बहुत नवाजा हुआ है, और हमें अपने से नीचे लेवल वालों को देखना चाहिए, क्योंकि लग्जरीज की तो कोई अनलिमिटेड वो नहीं है, लिमिट्स ही नहीं है, लिमिट्स नहीं है। और बंदा चाहता है कि भाई यहाँ पहुँचा हूँ तो मुझे आगे जाना है, आगे वो जरूर जाना चाहिए, स्ट्रगल होना चाहिए, लेकिन ऐसा से कमतरी में तो ना है ना बंदा। ऐसा ना हो कि आप अपने
अपनों को पीछे छोड़ते हैं और वो फिर आपको देखते रहें कि हमारा टाइम कहाँ गया, क्योंकि बच्चों को भी टाइम देना बहुत ज़रूरी है। वो आपसे इम्पोर्टेंस मांगते हैं कि हमें 10 मिनट देते हैं। और मैं अपने हर जब भी मीटिंग करती हूँ तो मैं इनको यही कहती हूँ कि आप आई नो लाइफ बहुत बिजी है, हमारे पास टाइम ही नहीं होता हर चीज़ का, हम बिल्कुल बैक टू बैक चल रहे होते हैं, बट फैमिली इज़ द मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग इन एवरीवन्स लाइफ। 10 मिनट दे दें, 15 मिनट दे दें, एक कम्युनिकेशन ख़त्म नहीं होना चाहिए 24 आवर्स में। आई थिंक 30 मिनट्स आप अपनी फैमिली को टेबल टॉक करके एक मुस्कुराकर एक स्माइल दे दें, तो जो चीज़ें आगे डिस्प्यूट में आ जाएं और कोर्ट में आ जाएं, उससे आप बच सकते हैं आराम बिल्कुल, से। एग्जैक्टली, बहुत अच्छी बात की। मैं समझता हूँ अपने आप को भी टाइम देना बहुत बिल्कुल ज़रूरी देना है। ज़रूरी है, बिल्कुल। बिल्कुल देना ज़रूरी है। आफ्ताब साहब, असां ॾिसूं था त ख़ासि तौर ते जेके नौजवान ॻाल्हाइनि था, पॉज़िटिव ॻाल्हाइनि था, सोशल मीडिया ते असीं ॾिसंदा उन्हनि मथां तंज़ बि तनक़ीद बि घणी कई वेंदी आहे। जॾहिं हू एतिरी तनक़ीद खे बर्दाश्त करे करे उन्हनि जो बर्दाश्त जो मादो ख़तमु थी वेंदो आहे त हू चवंदा आहिनि त यार अव्हां जो त अलाह ई हाफ़िज़ आहे, असां छा था करे सघूं। अहिड़े एटीट्यूड ते तव्हांजो छा चवणु हूंदो? मूं हिकिड़ो वीडियो ठाहियो हुयो त आदा गनी जेको आहे असांजो नेशनलिस्ट स्टूडेंट आहे, सो उनजी अरेस्ट थी वियो, वरी पोइ वापसि रिलीज़ थियो, त उन ते हिकिड़ो मूं वीडियो ठाहियो जंहिंमें मूं कुझु ग़लतियूं निशानदेही कई त असां पहिरीं त मूं चयो त भाउ असांजी ख़ुशी जी ॻाल्हि आहे, नौजवान वीचारो असांजो जेको गुम थी वियो अची वियो वापसि कयो असां। सो उन ते मूं हिकिड़ो थोरो निशानदेही कई त भई ही शयूं आहिनि, थोरे जो स्टेट जे तरफ़ां जेके कुझु ग़लति कम आहिनि उन्हनि खे बि निंदणु खपे, उन ते बि ॻाल्हाइणु खपे। वी शुड टॉक अबाउट दैट बीइंग हिकिड़ो वोकलिस्ट ऐं बीइंग वोकल पर्सन, सॉरी, जेको ॻाल्हाए मुख़्तलिफ़ इशूज़ ते, त इहो बि हिकिड़ो मसइलो आहे गुम करण वारो माण्हुनि खे। पर हू जॾहिं आयो त उनखां पोइ मूं वरी ॻाल्हायो त भई इन में पंहिंजूं जेके ग़लतियूं आहिनि उन्हनि खे बि न विसारणु खपे, छो जो जेकॾहिं तव्हां पंहिंजी ग़लती मञी थो न त पोइ उनखे सुधारण जो मौक़ो कोन मिलंदो तव्हांखे। बिल्कुलु सही। मिसाल तौरु इंजीनियर आहियां त इंजीनियरिंग जो मिसाल ॾींदुसि। गाॾी में तव्हां वञो पिया, तव्हांजी गाॾी जो मिसिंग बि करे ख़राबु इंजण में आहे, तव्हां टायर खोली वेही रहो, गाॾी जो मसइलो हल थींदो न थींदो। जेसीं ताईं तव्हां तसलीम न कंदो त भई मसइलो इंजण में आहे त पोइ वी शुड ट्रीट द इंजन फर्स्ट, उन खां पोइ तव्हांखे ॻोल्हणो पवंदो। यानी तव्हां पहिरें मर्ज़ जी तशख़ीस त कयो न भई मसइलो आहे किथे। बिल्कुलु सो इन जे करे जेकॾहिं माण्हू इंसान आहे, इंसान ग़लती जो पुतलो आहे, जेकॾहिं ग़लती करे थो त पोइ उनखे मञणु खपे, एक्सेप्ट करणु खपे, उनखां पोइ उनजी बहितरी ते ॻाल्हाइणु खपे। इहो सॼो मूं ॾाढे तमीज़ जे दायरे में हिकिड़ो वीडियो ठाहियो, साईं मूं ते हमरा जेके नौजवान असांजा आहिनि, ख़ासि करे शागिर्द परी पिया जे बाबा हे जेको आहे रियासती टाउट आहे, अहिड़ा इल्ज़ाम मूं ते आयो, चवंदा हूंदुसि मूंखे त 500 जो ईज़ी लोड जो आसिरो कोन्हे। बहरहाल तव्हां इल्ज़ाम भरियो था, ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी। सो अहिड़े क़िस्म जी तनक़ीदूं बिल्कुलु थींदियूं रहंदियूं आहिनि ऐं आउं सम्झां थो बीइंग ए मैच्योर पर्सन माण्हू उन्हनि तनक़ीदूं जेके थियनि थियूं उनखे वेलकम करे। ऐं ॿ तरीक़ा हूंदा आहिनि भई, या त क्रिकेट पाण खेॾूं था न त भई बाउंसर जॾहिं लॻे मिसाल तौरु, ॿ तरीक़ा आहिनि, या त तव्हां उनखे हुक करणो जेको छको ते वञे, या पोइ वरी डक करी वञो, कॾहिं कॾहिं डॉज बि करिणो पवंदो आहे शयुनि खे, यानी इग्नोर बि करिणो पवंदो आहे। सो इन करे इहे तनक़ीद जो ॾिसो न, जेकॾहिं उहो तनक़ीद मूं ते थी, मूं सां को ज़ाती उन्हनि जो ग्रज न हुयो, उन्हनि तनक़ीद मूं ते छो कई, सिंध जे करे कई, छो जो उन्हनि जो जेको प्यार हुयो सिंध सां, उन्हनि खे इहो लॻो त आफ्ताब जेको सिंध जे ख़िलाफ़ु पियो ॻाल्हाए, हालांकि मूं सिंध जे ख़िलाफ़ु कोन पियो ॻाल्हाए, मुंहिंजे ख़्याल सां ॿाहिरि रही करे असां जेतिरो सिंध खे प्रमोट कयूं था, पोइ खणी उहो सना जा कन्वेंशन हुजनि, ऐं पाण सना जो जनरल सेक्रेटरी रहियो आहियां 2021-22 में सदरन अल्बर्टा चैप्टर जो, कैनेडा जो, ठीकु आहे। सो असां इन्हनि सभिनी इशूज़ ते जेके कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक्स आहिनि, जेके माण्हू ॻाल्हाइण खां डिॼंदा आहिनि, ऐं उन ते बि ॻाल्हाईंदो आहियां। सिंध जा मसइला हुजनि, माण्हुनि खे खंबी गुम करण जो मसइलो हुजे, असां मतिलबु वोकल आहियूं, असां हिन ते ॻाल्हाईंदा आहियूं, कंहिंखां कोन था ॾिजो। पर दोस्तनि जो जॾहिं उहो अचे थी न, पोइ ॿिनि टिनि दोस्तनि मूंखे चयो त यार इहे एॾी तनक़ीद थिए, तूं जवाबु छो नथो ॾे? मुंहिंजो जवाबु इन करे ॾियो, मुंहिंजा नंढा भाउ आहिनि यार, जेकॾहिं हू मूं ते तनक़ीद कंदा त हू सिंध जे इश्क में कंदा, मूं सां ज़ाती को जहिड़ो कोन्हे। सो अहिड़े क़िस्म जो शयूं आहिनि। ऐं सम्झां थो त तनक़ीद जो जवाबु ॾियणु, तनक़ीद खे हैंडल करण बि हिकिड़ो फ़न आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजी तनक़ीद पाण ते बर्दाश्त नथा करे सघो त पोइ माना तव्हां उन क़िस्म जा मैच्योर थियण जी एक्टिंग बि न कयो न, पोइ तव्हां दैट मीन्स त तव्हां हिकिड़ा हल्का माण्हू आहियो। असां वटि हिकिड़ो वॾो अलमियो इहो आहे त ख़ासि करे सियासी जेके लीडर्स आहिनि उन्हनि खे हिकिड़ा मुर्शिद करे मञियो थो वञे। यानी तव्हां हींअर कंहिं बि सियासी अॻुवान ते तनक़ीद करे था ॾिसो, माना अहिड़ी उन्हनि जी जेको ब्रिगेड आहे उहो अहिड़ो तव्हांखे तबाही मचाईंदी, यानी भई या त पोइ तव्हां सियासत न कयो आहे, जेकॾहिं तव्हां पॉलिटिशियन आहियो, पोइ खणी तव्हां इमरान ख़ान हुजो, आसिफ ज़रदारी हुजो, नवाज़ शरीफ़ हुजो, जेको बि हुजो, भई त पोइ तव्हांखे तनक़ीद बर्दाश्त करणु खपे। असां वटि हिते मिसाल तौरु कंहिं बि पॉलिटिकल लीडर जे ख़िलाफ़ु तव्हां जेकॾहिं ऑथेंटिक प्रूफ सां को ॻाल्हि चओ, साईं उन्हनि जा पोयां जेको ब्रिगेड आहे उहो अहिड़ो हशर कंदी आहे तव्हां सां। सो इहो हिकिड़ो असांजे पूरे समाज जो अलमियो आहे त भई असांजे समाज में बर्दाश्त घटिजी वई आहे। ऐं कुझु त अहिड़ा असांजा गदी नशीन हज़रात आहिनि जेके पॉलिटिक्स में आहिनि, उन्हनि खे जेकॾहिं अलाह न करे तव्हां तनक़ीद करे छॾी, पोइ साईं मुर्शिद सबूरा तव्हांजी जेको तबाही कंदा आहिनि।
बिल्कुलु सही। सो इहे सभु मसला मसाइल आहिनि ऐं आउं सम्झां थो त मूं त हमेशह तनक़ीद खे वेलकम कयो आहे ऐं मुंहिंजो इहो पैगाम हूंदो नौजवाननि जे लाइ बि त जेकॾहिं तनक़ीद थिए थी तव्हांखे त पोइ उनखे तव्हां पॉजिटिवली वठो। बिल्कुल ठीक। ना बात आती है तनकीद पे, तनकीद तो हर फील्ड में होती है, बंदा कोई भी काम कर रहा हो। और दूसरा ये कि नेगेटिव पीपल आपको मिलते हैं और कुछ मतलब हम बाहर से कुछ होते हैं, अंदर से कुछ, इस तरह पे। आप तनकीद आप पे हो तो किस तरह लेती हैं उस चीज़ को? मैं इस पर रिएक्शन शो नहीं करती। अच्छा, रिस्पॉन्ड करती हैं? नहीं, कुछ भी नहीं, इग्नोर, फुल टाइम इग्नोर। मेरी मम्मा ने मुझे एक चीज़ सिखाई है हाँ। कि खामोशी जो है वो एक बेस्ट पॉलिसी है, इसको अपने साथ रखना। क्योंकि जब बंदा आपको टॉन्ट मार रहा होता है वो अपना कैरेक्टर दिखा रहा होता है कि वो कहाँ तक गिर सकता है। अब ये आपके ऊपर है कि या तो आप उसको जवाब दें और आप अपना कैरेक्टर दिखा दें, और अगर आप खामोश रहेंगे तो वो जो कैरेक्टर होगा ना वो बहुत जबरदस्त होगा, वो आपका बैकग्राउंड चिल्लाएगा कि तुम मेरे लेवल के नहीं हो कि मैं तुम्हें जवाब भी दे सकूं। क्या बात है, क्या बात है। अच्छा, मुझे ये बताइए कि ड्यूरिंग इस लॉयर फील्ड में समझता हूँ बड़ी एक बर्दाश्त वाली फील्ड है ना। आप लोग आपके पास आएंगे कि भाई आपने केस उठाया हुआ है, आप एब्सेंट रही, आप हमारे पास आई नहीं, आप आर्गूमेंट नहीं कर सकती, आपकी केस हिस्ट्री ठीक नहीं है, तो उस कंप्लेंट्स को किस तरह लेती हैं? देखिए, अब ऑब्वियसली वुमेन और मेन का तो ये चलता आ रहा है और हम लोगों को बहुत चैलेंजेस का सामना होता है हाई कोर्ट्स में, क्योंकि वुमेन की तादाद कम है, मेंस की ज़्यादा है। और अगर कोई औरत जो है वो अपना केस प्रोसीड करे और उसमें सामने वाले बंदा, ज़ाहिर बात है सबकी अपनी थिंकिंग अलग होती है कि ये हमारे हिसाब से नहीं चल रहा, ये हमारे हिसाब से नहीं चल रहा, बट ये कि पेशेंस लेवल जो है वो मर्दों में थोड़ा सा कम होता है। एक तो ये कि औरत खड़ी हुई है, इसको तो कुछ आता नहीं है। हालांकि मैं ये समझती हूँ औरतें ज़्यादा मेहनत करती हैं, ज़्यादा सिंसेरिटी के साथ चल रही होती हैं, और वो उस केस को, अपने केस को लेके चल रही होती हैं, जो मैंने नॉर्मल देखा है। इवन हमारे हाई कोर्ट में भी बहुत कॉम्पिटेंट किस्म की जस्टिस इस वक्त बैठी हुई हैं, जो कि बहुत ज़बरदस्त फैसले उनके हो रहे हैं क्रिमिनल जेल अपील्स में, और बाकी के भी जो मैं उनके डिसीजंस वगैरह देख रही हूँ। और मैं ये समझती हूँ कि औरत किसी भी हाल में कम नहीं है, बट मौका देना चाहिए, अपॉर्चुनिटी देना चाहिए। ये नहीं समझना चाहिए, वो मैस्कुलिन फैक्टर नहीं आना चाहिए कि भाई ये औरत है कुछ नहीं कर सकती, ये भी कर सकती है। और इसके ऊपर तो सबसे ज़्यादा जिम्मेदारी है, बेचारी घर भी देखती है और घर पे आने के बाद यहाँ पे भी फाइट बैक कर रही होती है, क्योंकि ये भी एक फाइट ही होती है जो वो एक तो अपने आप से लड़ रही होती है, दूसरा वो अपना केस लेकर आई हुई होती है। तो ये सारी चीज़ें हैं। बिल्कुल ठीक। आफ्ताब साहब, आऊं हिकिड़ी ॻाल्हि हमेशह सोचींदो आहियां त हिन सोशल मीडिया खे असां सम्झूं त ही हिकिड़ो मौजू आहे, ॾाढी सुठी शइ आहे, पर ॿी ॻाल्हि इहा बि ॾिसूं था त असांजा नौजवान छोकिरा बेशक छोकिरियूं उन वेल्गैरिटी में अची वियूं आहिनि, नेगेटिव यूज़ पियो थिए, ऐं उहो नेगेटिव यूज़ असांजे माशरे जे लाइ हानिकारु साबित थिए थो। तव्हां बीइंग एन इन्फ्लुएंसर कुझु के रास्ता के राहूं ॿुधाए सघो था जिन ज़रिए असां नौजवाननि खे आमादा कयूं त बाबा पॉज़िटिव तरीक़े सां इस्तेमालु करियो पंहिंजे मुआशरे जी पॉज़िटिव लाभ लाइ, प्लीज़। सही। हींअर तव्हांखे ॿुधायो त लास्ट मंथ असांजो हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल थियो हुयो, उन में जेको असांजो सेशन हुयो जंहिंमें आउं हुयुसि, शहज़ाद गियास बि मुंहिंजो पैनल में गॾु फेलो स्पीकर हुयो, ऐं ॿियो वकास हुयो, हिकिड़ो ॿियो बि नौजवान हुयो। सो असांजो जेको टाइटल हुयो उहो एग्ज़ैक्टली इहो ई हुयो जेको तव्हांजो सुवालु आहे हींअर, नेगेटिविटी ऑफ सोशल मीडिया। त हाणे ईअं आहे त ॾिसो, मोबाइल फ़ोन अहिड़ो हिकिड़ो पावरफुल टूल आहे जंहिंमें तव्हां सॼी दुनिया तव्हांजे फिंगर टिप्स ते आहे। बिल्कुलु। पर डिपेंड करे थो तव्हां उनखे इस्तेमालु कीअं था कयो। उहा साॻी शइ जीअं तव्हां सवेरे ॻाल्हि कई त भई वल्गैरिटी, या वल्गैरिटी त हिकिड़ो नंढिड़ो चैप्टर आहे उनजो, उनखां अलावा टाइम ज़ाया जेको थिए थो, छो जो इहा हक़ीक़त आहे त भई हिकिड़ो वंडरफुल टूल आहे, पर इन जे करे वरी असांजी ॿियूं शयूं काफ़ी मफ़लूज बि थी वियूं आहिनि इन जे करे। मिसाल तौरु हिकिड़ी वॾे में वॾो मसइलो, वल्गैरिटी त साइड ते रखो फ़िलहाल, उहो हिकिड़ो हिसो आहे, उनखां अलावा जेको एडिक्शन आहे मोबाइल फ़ोन यूज़ करण जी, तव्हां अंदाज़ो लॻायो त भई तव्हां 20 खां 25 मिंट जे करे पंहिंजे मोबाइल खे हथु नथा लाहियो, तव्हांखे हिकिड़ी अर्ज फील थींदी आहे जीअं माना हिकिड़े नशाई खे नशो न मिले, सिगरेट जी बाड़ थिए या चांहि जी बाड़ थिए या ॿिए कंहिं नशे जी बाड़ थिए, उहा एग्ज़ैक्टली बाड़ वारी फीलिंग ईंदी आहे। सो इहो हिकिड़ो आउं सम्झां थो वॾो फैक्टर आहे त भई इहो तव्हांखे माना मोहताज करे, माना तव्हां मोहताज थी आहियो, जीअं हिकिड़े नशे जो माण्हू आदी थी वञे, ईअं आदी थी आहियो, ऐं इन जे करे असां फोकस न पिया करे सघूं। किताब आउं हाणे अॼुकल्ह त थोरो घटि पियो पढ़ां, कंहिं ज़माने में आउं किताब पढ़ंदो। हींअर मूं कबीर भील किताबु लिखियो डार्विन मार्क्स ऐं फ्राइड ते,
तो इहो मूं किताब पढ़ियो, ईअं 4-5 पना पढ़ियमि, 5-6 पननि खां पोइ मूंखे थियो यार हाणे मोबाइल ॾिसां वरी, को नोटिफिकेशन त कोन आहे, पोइ नेठि मूंखे मजबूर थी मोबाइल खे ऑफ करे साइड में रखिणो पियो, गुज़ारे किताब जो पढ़ा, छा थियो त इहो मूंखे, मतिलबु इहो आउं पंहिंजो मिसाल पियो ॾियां। हाणे हिकिड़ो यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ नौजवान छोकिरो या छोकिरी जंहिंखे मतिलबु 4 साल पढ़ाई करणी आहे, 42 खां मथे उनखे सब्जेक्ट्स पढ़णा आहिनि, जेकॾहिं हू 24 कलाक वेठो मोबाइल हलाईंदो खणी पोइ उहो पोर्नोग्राफी या उन मटीरियल खे छॾे था ॾियो, नॉर्मली ईअं स्क्रोल पियो करे, मिसाल तौरु त तव्हांखे अंदाज़ो न आहे त केतिरो तव्हां टाइम वेस्ट कयो था। हिकिड़ो नॉर्मल माण्हू आम यूज़र ॾींहं में 60 खां 70 दफ़ा मोबाइल इस्तेमालु करे थो, सिर्फ़ु ॾिसे थो, बंदि करे, को नोटिफिकेशन कोन आयो आहे, छो जो 5-6 ऐप 7 ऐप हूंदा आहिनि एट अ टाइम। सो आउं सम्झां थो इहो हिकिड़ो वॾो फैक्टर आहे त भई तव्हांखे पंहिंजो सोशल मीडिया खां अलावा मोबाइल इट सेल्फ जो इस्तेमालु जेको लिमिट करणु खपे थोरो, त जे तव्हां फोकस करे सघो ॿियनि शयुनि ते, छो जो जेकॾहिं तव्हां डी ट्रैक पिया थींदो, डी फोकस पिया थींदो, कंहिं बि हिकिड़ी जाइ ते तव्हां मतिलबु वेही पढ़ंदो न। सवेरे मैडम साहिबा जी ॻाल्हि कई जो छोकिरियूं जेको आहे उहो अञा वधीक, आउं सम्झां त इन ॻाल्हि में हक़ीक़त आहे त भई छोकिरियूं असां खां मर्दनि खां वधीक फोकस्ड हूंदियूं आहिनि। पढ़ाई में जेकॾहिं तव्हां ॻाल्हि कयो त छोकिरियूं असां सां उनजो सबबु इहो आहे त उहो वधीक फोकस थी पढ़ंदियूं आहिनि, असां डी ट्रैक थींदा आहियूं। अॼु थोरी देरि में फ़ोन दोस्त अची वियो, अबा इहो इम्तियाज़ छा पियो करे, अदा पढ़ां पियो, छा ॾे यार हलूं था कचहरी करे अचूं, चांहि जे कप ते वेहूं था। जो असां जेके मर्द आहियूं न, इहो असांजे 100 मसइलनि में फाथल आहियूं। छा सबबु आहे त छोकिरनि जा नंबर सुठा ईंदा आहिनि, मेडिकल में एडमिशन जॾहिं थींदी आहे त मेडिकल में असां छोकिरा जेको असांजो कारोबार आहे, जॾहिं त छोकिरियूं मतिलबु बहितरीनु नंबर हासिल करे ज़बरदस्त यूनिवर्सिटीज़ में हली वेंदा आहिनि, पर पोइ वरी हिकिड़ो ॿियो मसइलो हुन सां थींदो आहे, उहो वरी हिकिड़ो अलॻि टॉपिक थी वेंदो, त पोइ वरी उहो प्रैक्टिस न आहिनि कंदो। हाणे MBBS कंदड़ छोकिरियूं जेको पाकिस्तान में उन्हनि जो रेशियो आउं सम्झां त 20% बि न आहे, दे जस्ट ग्रेजुएट फ्रॉम द यूनिवर्सिटी, MBBS करण खां पोइ शादी करे वेही थो रहनि। उनजो सबबु इहो आहे त उन्हनि जो प्री रिक्वेजिट इहो आहे त बहू हमारी जो है ना वो MBBS होनी चाहिए। अरे मां बहू त होनी चाहिए, उन बहू वीचारी खे कमु त करे ॾियो, ठीकु आहे, उहो कमु नथी करे। हाणे छोकिरियूं आहिनि त असां खां वधीक होशियारु, भई ॾिसो न कंपैरिजन जेको आहे हिकिड़ो हूंदो आहे बेतुको कंपैरिजन। मिसाल तौरु के माण्हू चवंदा आहिनि त भई मर्द ऐं औरत कीअं आहिनि, सेम, भई सेम त आहिनि, असां खां वधीक होशियारु आहिनि छोकिरियूं, पर उहो चवंदा न पोइ जेको आहे तव्हां मैन ऐं वुमेन जी क्रिकेट टीम में जेको गॾु छो था खेॾायो, फिज़िकल स्ट्रेंथ जी ॻाल्हि न पिया कयो। हाणे हिकिड़ी 100 मीटर जी रेस आहे, उन में जेकॾहिं तव्हां छोकिरी खे डुकाईंदो आहे, भरिसां हुसैन बोल्ट पियो डुके जेको 100 मीटर 9 सेकंड्स में कंदो आहे, त उहो त छोकिरी न करे सघे, छो जो फिज़िकल स्ट्रेंथ हुनजी घटि आहे, पर मेंटल स्ट्रेंथ हुनजी वधीक आहे न। सो इन जे करे इहे सभु शयूं आहिनि, ऐं सम्झां थो इन ते बि ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। ऐं बाक़ी जेसीं ताईं नेगेटिविटी जो सवाल आहे त आई थिंक नौजवाननि खे लिमिट करणु खपे ऐं कंट्रोल करणु खपे, छो जो अनकंट्रोल जेकॾहिं शइ हूंदी, एक्सेस ऑफ एवरीथिंग इज़ बैड, ऐं सोशल मीडिया उन मचाई करे। बिल्कुलु सही साईं, अनकंट्रोल मिज़ाइल बि तबाही मचाए छॾींदो आहे। सो नाज़रीन, पाण वठंदासीं ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन, हिकिड़ी नंढी साईअ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। असांजे साम्हूं ॾिसो पिया त मेज़बान पथी जो पैक पियल आहे, ऐं उन खां पोइ चांहि बि असांजे साम्हूं आयल आहे। सुबुह जो वक़्तु आहे, ऐं सुबुह जे वक़्तु पाण चांहि न पीऊं मज़ो ई न ईंदो, ऐं पंहिंजो दिमाग़ बि कोन खुलंदो, इन करे चांहि पीअणु तमामु घणो ज़रूरी आहे। पर चांहि शर्त आहे तव्हांजी कड़क, दमदार ऐं ज़ाइक़ेदार हुजणु घुरिजे। अगरि ठीकु कमी चाहियो था त तव्हांजी चांहि वाक़ई दमदार हुजणु घुरिजे, त तव्हांखे ज़रूरु मेज़बान पैक खे ऐं मेज़बान पती खे इस्तेमालु करणु घुरिजे, त पोइ दिमाग़ जूं तंदूं तारूं तव्हांजो तंदुरुस्त थी वेंदियूं। सो ऐं हिकिड़ी ॿी वरी मज़े जी ॻाल्हि अव्हांखे ॿुधाईंदो हलां, तव्हांजे शहरनि में अव्हांजा पसंदीदा गुलूकार, कलाकार ऐं फ़नकार अचनि पिया, जिन सां बि कचेरी करे सघो था। सो अव्हांखे यकीनन उते पहुचणो आहे। ऐं हिकु ॿी मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त मेज़बान जे तरफ़ां मिलनि पिया अव्हांखे इलाही सारा क़ीमती इनामात, ऐं उन्हनि जो पाण हिसो बणिजी सघूं था। सो वधंदासीं पाण पंहिंजे महिमान दा। अनम हम देखते हैं कि ख़ास तौर पे हस्बैंड एंड वाइफ जो सेपरेशन का इशू है वो बहुत ज़्यादा एक बड़ा इशू, चैलेंज बन जाता है। सेपरेशन के बाद आप समझती हैं कि हस्बैंड पे कोई ज़िम्मेदारी है कि अपनी वाइफ के लिए कुछ माहाना ख़र्चा दे, क्योंकि बहुत सारी औरतें वो क्लेम कर रही होती हैं कि भाई ये हमारा राइट है। हस्बैंड्स जब के कह रहे होते हैं कि भाई हमारी ज़िम्मेदारी नहीं है, हम जब तक आपके साथ थे उस वक्त तक जिम्मेदारी, अभी आपकी ज़िंदगी आप जानें प्लीज़। देखिए, दो चीज़ें हैं। एक तो ये कि अगर खुला हो जाती है तो वो फुल एंड फाइनल होता है, उसमें फिर आपका हक महर और इद्दत पीरियड के अमाउंट को डिसाइड किया जाता है। इद्दत पीरियड आपका 3 मंथ्स का होता है। अब आप सेपरेशन की बात करें, वो सेपरेशन का जो पीरियड वो बेसिकली ये होता है कि आपने कोर्ट में केस दाखिल किया, उस वक्त तक तो आप हस्बैंड एंड वाइफ ही हैं, जब तक कि कोर्ट डिसाइड नहीं करता कि ये डिवोर्स होती है। अगर हस्बैंड की तरफ से सूट दाखिल होता है तो वो डिसोल्यूशन ऑफ मैरिज होता है, और अगर वाइफ की साइड से होता है तो वो खुला का होता है। बट मैंने जो नॉर्मली केसेस देखे हैं उसमें ये होता है कि अगर हस्बैंड
जो है अपनी वाइफ को कहे कि तुम घर चली जाओ, या वाइफ छोड़ के चली जाती है, तो एक साइलेंट मोड आता है जो कि हम इसको सेपरेशन का मोड कहते हैं, जिसमें दोनों पार्टीज आपस में डिसाइड करती हैं, जो कि मैं भी अपनी पार्टीज को कहती हूँ कि आप लोग सेपरेट होकर डिसाइड करें क्या आप एक दूसरे के बगैर रह सकते हैं, क्या आपकी मेंटल हेल्थ जो डिस्ट्रॉय हो रही है एक साथ रह के, आपको लग रहा है आप टॉक्सिक माहौल में हैं, तो सेपरेट होके क्या आपकी वेलबींग बहुत अच्छी हो रही है, आप डिसीजंस ले सक रहे हैं, क्या आप एक दूसरे के बगैर आप समझते हैं कि बहुत अच्छा परफॉर्म कर सकते हैं, अगर आपके बच्चे हैं आप अपने बच्चों को भी अच्छा देख पा रहे हैं, अगर वो सेपरेशन का पीरियड आपको वो डिसाइड करने को देता है और उसके बाद फिर आप जाते हैं। अब रही बात आपने ख़र्चे की बात की, मैं समझती हूँ जब तक आप हस्बैंड और वाइफ हैं आपको ख़र्चा हस्बैंड को वाइफ को देना चाहिए, इसलिए क्योंकि वो अभी भी आपके निकाह में है। ज़्यादातर हस्बैंड्स नहीं देते, वो स्टॉप कर देते हैं इस चीज़ को, वो ये कहते हैं कि बस अब ये तो आ गई मोहतरमा खुला लेने के लिए, अब डिवोर्स का चल रहा है, अब हमारी कोई जिम्मेदारी नहीं। जिम्मेदारी उस वक्त तक होती है जब तक कि फाइनलाइज ना हो जाए आपका सूट। जब फाइनलाइज हो जाता है तब भी उसके 3 महीने तक तो आपको इद्दत पीरियड का खर्चा देना होता है, जिसमें ज़्यादातर मैं देखती हूँ हस्बैंड जो हैं वो कहते हैं अब हम 1 रुपया भी नहीं देंगे। बच्चे अगर हैं तो बच्चों में भी यही मैंने देखा है कि अब वो कहते हैं हम मेंटेनेंस भी बच्चे को नहीं देंगे। हालांकि ये बहुत इंपॉर्टेंट है कि जब वाइफ आपके पास रह रही होती है आप उसको पॉकेट मनी देते हैं, ज़रूरत से ज़्यादा ही कभी कभी दे देते हैं कि चलो अगर तुम्हारी 30,000 मैं दे रहा हूँ या 50,000 दे रहा हूँ तो दूसरे खर्चे भी होते हैं, तो उसमें से भी वाइफ ले लेती हैं। बट जब वाइफ को उस वक्त ज़रूरत होती है जब वो सेपरेट हो जाती है, मतलब ये लाइबिलिटी उसके ऊपर आती होगी डेफिनेटली, उसको अपने फ्यूल एक्सपेंसेस देखने हैं, बच्चे को देखना है, उस वक्त तो हस्बैंड को ज़रूरत से ज़्यादा देना चाहिए कि अब वो अकेली पड़ गई है। ठीक है आपकी मेंटल अंडरस्टैंडिंग नहीं रही अभी और आप इस वक्त अलग जोन में जा रहे हैं, बट अगर आप उसको 50,000 दे रहे थे उस घर में रहते हुए, अब वो अपनी माँ के घर है, तो मैं समझती हूँ आपको 70 देना चाहिए ताकि वो ये देख सके कि क्या वो अपनी लाइबिलिटीज़ को पूरा कर पा रही है नहीं कर पा रही है। आप 0 पे छोड़ देते हैं। नॉर्मल मैंने केसेस में ये देखा है कि जब सेपरेशन मोड पे गए हस्बैंड 1 टका भी नहीं देते अपनी वाइफ को, वो कहते हैं बस हमारी रिस्पॉन्सिबिलिटी ख़त्म हो गई। और मैं उनको कहती हूँ रिस्पॉन्सिबिलिटी तब तक नहीं ख़त्म होती जब तक वो आपके निकाह में। इवन बहुत रेयर केसेस हैं जिनमें मैंने ये भी देखा है कि अगर खुला हो जाए, डिवोर्स हो जाए, उसके बाद भी हस्बैंड दे रहा होता है ये सोच के इसके पास मेरे बच्चे हैं तो मैं इसको पैसे दूं, और हमारे बच्चों की तो वो माँ रहेगी ना, चाहे वो मेरी बीवी है या नहीं है। और मैं उस पर कहती हूँ कि वो कैरेक्टर है, वो डिग्निटी होती है इंसान की, जो उस वक्त पता चलती है जब वो आपसे सेपरेट होता है। साथ तो आप बहुत हंसी खुशी रह लेते हैं, इवेंट्स अटेंड कर रहे हैं, फंक्शन अटेंड कर रहे हैं, जब सेपरेट होते हैं तब पता चलता है कि आप किस पेज पे स्टैंड कर रहे थे और आप किस पौधे को नरिश कर रहे थे पानी देके, जो कि वो मतलब फेक था या क्या था। बिल्कुल, बहुत अच्छी बात की आपने। और मैं समझता हूँ इस तरह के टॉपिक्स को या इस तरह के पॉइंट्स को हम सोचना नहीं चाहते, गौर फिक्र नहीं करना चाहते। आफ्ताब वहाँ मीडिया में भी ॾाढो ज़बरदस्त कमु कयो ऐं कमाल जो कमु कयो ऐं ख़ासम ख़ासि जेका फास्ट गाना हूंदा उते तव्हांजी जेका डांस आहे उहा बि ॾाढी कमाल जी आहे। माना हिकिड़ो बाय डिफ़ॉल्ट हिकिड़ो कैरेक्टर अहिड़ो ठहियलु हूंदो आहे जेको वाइब्रेंट हुजे, उहो माना जिते रखोसि उते फिट लॻो पियो आहे। तव्हांजो सीन साॻियो आहे। सो मीडिया फील्ड में तव्हांजो केतिरो अरसो रहियो, तव्हां ड्रामनि में कमु कयो, गाननि में कमु कयो, ऐं हिन वक्त जी मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया क्वालिटी हुन वक्त जी क्वालिटी में कीअं डिफरेंशिएट कंदो प्लीज़? दादा पहिरियों त तव्हांजी मेज़बान चांहि वाजी मूंखे वणी। वाह 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 वाह, ज़बरदस्त। इहो साईं असां स्पॉन्सर्स न उमाणींदासीं त बाबा अवांजो कस्टमर असां ठाहे छॾियो ऑनलाइन। जेका ॻाल्हि आहे जी, इहो इन करे नथो चवां त तव्हां टेबल ते रखी आहे स्पॉन्सर आहे, पर वाक़ई जेन्युइनली मूंखे वणी। अच्छा, हाणे अचो था तव्हांजे सवाल ते। दादा मीडिया मूं 2009 में मेरान यूनिवर्सिटी मां बैचलर्स कई ऐं वापसि आयुसि कराची, त पोइ मूं सिधी मुख़्तलिफ़ चैनल्स में कमु कयो, स्टार्ट कयो एक्टिंग में, मॉडलिंग में। पोइ आउं माना तक़रीबन 2015-16 ते कमु कंदो रहियुसि मुख़्तलिफ़ चैनल्स में। अच्छा। सो उन में इहो थियो त मूं पंहिंजो पाण में इहो रियलाइज़ कयो त भई जेको मॉडलिंग आहे उहो क़दरनि आसान आहे, सिंधी मीडिया जी ॻाल्हि थो कयां, ऐं जेको एक्टिंग आहे उहो थोरी मुश्किल आहे, पर उन में वरी तव्हांखे ग्रो करण जो मौक़ो वधीक मिले थो। छो जो असां वटि इहो आहे त भई एक्टिंग पंहिंजो मॉडलिंग में त सिर्फ़ु तव्हांखे लुक्स ॾियणा आहिनि, हल्की फुल्की एक्ट करिणो आहे, ऐं बाक़ी त बैकग्राउंड में जेको आहे म्यूज़िक हलंदो पियो, ऐं बाक़ी जेको एक्टिंग आहे उन में त तव्हांखे एक्सप्रेशन ॾियणा आहिनि, डायलॉग डिलीवरी कीअं आहे, तव्हांजी पिच क्वालिटी, वॉइस क्वालिटी कीअं आहे, हाउ यू डिलीवर द डायलॉग्स, इहे सभु शयूं गॾिजी अचनि थियूं। ऐं बीइंग अ आर्टिस्ट मूंखे त ख़ैर एक्टिंग में मज़ो आयो। ऐं बाक़ी ॿियो इहो हुयो, ॿियो सुवाल तव्हांजो कहिड़ो हुयो?
केतिरो अर्सो रहियो? अच्छा 2016 ते आउं रहियुसि, ठीकु आहे, पर उन में मुंहिंजो वॾे खां वॾो फ़ाइदो इहो थियो त उन में जेको मुंहिंजो हिकिड़ो त आवाज़ु बहितर थी वियो, मैच्योर थी वियो, ऐं ॿियो वरी इहो त 2016 ताईं जॾहिं आउं कैनेडा वियुसि 2016 में, उन खां पहिरें ताईं मतिलबु आउं एक्टिंग में एतिरो भड़ थी वियुसि त पोइ असां शॉर्ट ड्रामास बि उन में कुझु पंहिंजे यूट्यूब चैनल लाइ मूं ठाहिया ऐं मुख़्तलिफ़ चैनल से बि कमु करे रहियो हुउसि। त मतिलबु इट वॉज़ अ वंडरफुल एक्सपीरियंस। उन मूंखे इहो सपोर्ट हिकिड़ो वॾो फ़ाइदो ॾियारायो त भई हिकिड़ो इंसानु जेको आहे सो उहो आहे त बहरहाल बुनियादी तौर ते हिकिड़ो आर्टिस्ट ई आहे। उनजो सोलो मिसाल तव्हांखे ॾियां, जीअं शेक्सपियर चयो त भई दिस वर्ल्ड इज़ अ स्टेज एंड एवरी वन इज़ अ आर्टिस्ट। भई ॾिसो न, तव्हां पंहिंजे वालदेन सां जॾहिं ॻाल्हायो था त तॾहिं तव्हांजो एक्सेंट छा हूंदो आहे, तव्हांजो लहजो कीअं हूंदो आहे, तव्हां उन सां जंहिं टोन में ॻाल्हायो था माना तव्हां हिकिड़े किरदार में आहियो। उएं ई तव्हां वरी जॾहिं पंहिंजे दोस्तनि सां ॻाल्हायो था त पोइ भोग ठका ताड़ो मिलायो था, कचहरी कयो था, वरी तव्हांजे फेस जा एक्सप्रेशन चेंज थी वञनि था, तव्हां हिकिड़े लाइटर मोड में अचो था, माना तव्हां हिकिड़े कैरेक्टर में आहियो। त भई माना इंसानु, असां त चवां थो माण्हू, हर माण्हू अदाकार आहे ऐं 24 कलाक असां अदाकारी कयूं पिया, ठीकु आहे न। छो जेकॾहिं तव्हां अदाकारी न करे सघो हा त पोइ तव्हां पंहिंजे अमड़ सां बि उन साॻी स्टाइल में ॻाल्हायो आहे जीअं तव्हां पंहिंजे दोस्त सां ॻाल्हायो पिया, न तव्हां अमड़ सां जॾहिं ॻाल्हायो था तव्हांजो किरदारु मुख़्तलिफ़ आहे, तव्हांजो बिहेवियर मुख़्तलिफ़ आहे, तव्हांजी ॻाल्हाइण जो तरीक़ो मुख़्तलिफ़ आहे, तव्हांजी पिच क्वालिटी, वॉइस क्वालिटी डिफरेंट आहे। तव्हां पंहिंजे ॾाॾे सां ॻाल्हायो था उन टाइम वरी अलॻि आहे, वरी तव्हां पंहिंजे कंहिं मुलाज़िम सां ॻाल्हायो था, ड्राइवर सां, त वरी अलॻि कैरेक्टर में अची था वञो। सो इहा त हक़ीक़त भई आहियूं सभु अदाकार, पर फ़र्क़ु इहो आहे त ॿिया अदाकार उहो माना 24 कलाक बग़ैर कैमरा जे अदाकारी कनि पिया, ऐं असां जेको अदाकार आहियूं उहो वरी साम्हूं कैमरा अचे थो क्यू थिए थो पोइ वरी डायलॉग। बिल्कुलु ठीकु। अच्छा आफ्ताब, मूंखे इहो ॿुधायो, हिकु त पाण क्वालिटी जी ॻाल्हि तव्हां विसरी क्वालिटी वियो वारो सवाल हुयो दादा। हा, क्वालिटी मां इहो अचो, चयो न। हा ॿियो सवाल जेको मूं तव्हांखे पुछो न, हा अच्छा क्वालिटी में इहो आहे दादा, जेतिरो बि पुराणो पोइते वञूं पिया न पाण, त मुंहिंजे हिसाब सां हाणे जीअं मिसाल जेको नेशनल टीवी जो असांजो दौर हुयो 80s ऐं 90s जो, उन दौर जा तव्हां ड्रामा ॾिसो, उन्हनि जो स्क्रिप्ट ॾिसो, वरी कैमरा वर्क ॾिसो। हाणे त छा आहे साईं, हिकिड़ो मास्टर जो कैमरा तव्हां लॻायो, 2 सोलो जा लॻायो, 2 कैरेक्टर ॻाल्हाइनि पिया, साईं ठक जेको आहे हिकिड़ो मास्टर ते सॼो हिकिड़ो थोरो सीन करी, वरी पोइ सोलो हितां वठो, सोलो ॿिए कैरेक्टर जो वठो, ॻाल्हि ख़तमु। जेको कैमरा जी मूवमेंट आहे, जेको कैरेक्टर खे हले थो, फ्रेम खां ॿाहिरि निकिरी थो वञे, तेसीं ताईं कैमरामैन जेको आहे खणी हले पियो, इहो महिनत में इन्हनि शयुनि में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु थी वियो आहे। तव्हां चयो न केतिरो फ़र्क़ु आहे, साईं ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। उहो सॼी शइ जेको असां हाणे ट्रांसफॉर्म थी वियो आहे, हाणे इहो जीअं मूं तव्हांखे चयो बसि जुगाड़ वारो कमु आहे, फटाफट जेको आहे करे छॾियो। 80s 90s में ज़बरदस्त क्वालिटी जा ड्रामा हुया, कमाल जी स्क्रिप्ट हुई, उनखां पोइ असां वारे दौर में 2007, 8, 9 खां वञी 12, 13 ते बि सुठो दौर हुयो। हाणे आउं सम्झां थो जान चढ़ाइण वारो थोरो कमु कयो थो, आई एम बीइंग ऑनेस्ट, ठीकु आहे। हाणे माना इहो आहे त तव्हांखे ड्रामो, हिकिड़ो त बजट जा इशूज़ आहिनि, हालांकि असांजी सिंधी मीडिया में हाणे त ख़ैर चैनल्स में जजा थी विया आहिनि, जंहिं दौर में 2-टे चैनल्स हुया उन दौर में बजट में ठीकु ठाक हूंदी मूंखे यादि आहे। ऐं आउं त ख़ैर शौक़िया आयो हुउसि, मतिलबु आई वॉज़ नॉट डिपेंडेंट ऑन द मीडिया अर्निंग, पर जेके वीचारा 24 कलाक जेके आहिनि ई प्रोफेशनली आर्टिस्ट, उन्हनि वीचारनि खे मुआवज़ो नथो ॾिनो वञे। यानी हिकिड़ो ड्रामो जेको मतिलबु त तव्हां ॿियनि चैनल्स जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं उर्दू मीडिया जे, त उहो माना बाक़ाइदा मिलियंस में उन्हनि जो ख़र्चो थिए थो। असांजो ड्रामो साईं डायरेक्टर साहिबु चवंदो त भाई इहो 50,000 वटि ड्रामो रिकॉर्ड करे 5 ॾींहं जो 5 डे सीरियल या जेको आहे सो महीने जो। हाणे सोप सीरियल त ख़ैर 2-3 लख में ठहे थो, पर हिकिड़ो शॉर्ट प्ले बि जेके तव्हां 50,000 में ठाहींदो त माना तव्हां हीरोइन खे घणा ॾींदो, हीरो खे घणा ॾींदो, नेगेटिव कैरेक्टर्स खे माना तव्हां 7-7, 8-8 हज़ार, 5-5 हज़ार ॾींदो यार, ऐं 5,000 में थिए छा थो। सो इहे सभु शयूं आहिनि। डायरेक्टर खे छा बचो, डायरेक्टर खे छा बचे थो, सो इन जे करे जेको आहे आउं सम्झां थो इहो बि हिकिड़ो इशू आहे। ऐं क्वालिटी खे मेंटेन रखणु खपे सैटेलाइट चैनल्स खे। बाक़ी हीउ जेको कमु हींअर हले पियो न, हीउ त असां जहिड़ो माण्हू बि करे सघे थो। सोशल मीडिया ते तव्हां मुफ़्त में जेको आहे सो तव्हां 2-टे दोस्त घुराए ऐं हिकिड़ो मास्टर शॉट वठी 2 सोलो वठी तव्हां कैरेक्टर करे छॾियो। सो आउं सम्झां थो इन में सिंधी मीडिया खे सोचणु खपे त उहो पंहिंजी क्वालिटी कंप्रोमाइज़ न करे। बेशक तव्हां घटि ड्रामास ठाहियो, को मसइलो कोन्हे, जज जी तादाद में भरमार न हुजे, भले तव्हां थोरो ठाहियो पर क्वालिटी वारो ठाहियो। क्वालिटी वारो ठाहियो, बिल्कुलु। इन अनेक सवाल आते हैं इन ते, पाण अनम न वधंदे। अनम, आप ड्रामे देखती हैं? कोई ड्रामा पसंद है? लाइफ ही एक ड्रामा है, तो ड्रामा देखने की जरूरत लाइफ क्या एक है? ड्रामा है। अच्छा, ड्रामे का, लाइफ के ड्रामे का कोई ऐसा सीन जो आप शेयर करना चाहें? अब आ गई इम्तिहान में आप। होए होए। कोई ऐसा जो मतलब आप भूलना भी चाहें, भूल नहीं सकती, भूलना भी चाहे। अच्छा, कोई अच्छा हो, जिंदगी को डिफरेंट रास्ते पे लेकर जाने वाला हो, किसी अच्छा, को ठीक है। पहचानने वाला, प्लीज। अच्छा, बेसिकली जो मेरा बैकग्राउंड था, मैं लॉयर पहले तो ऑब्वियसली नहीं थी, ना मुझे कोई इंटरेस्ट था। मुझे चार्टर्ड अकाउंटेंट का बहुत शौक था, तो मैं ACCA कर रही थी कैम्प्स कॉलेज से। तो मेरे लॉ के पेपर में बहुत अच्छे मार्क्स आए थे,
तो वो मेरा टर्निंग पॉइंट था। अच्छा। क्योंकि मुझे अकाउंटिंग का बहुत शौक था, तो मैं बस इसी में ही रहती थी। घर का हिसाब किताब है तो मेरा पूरा वो रजिस्टर खुलता था और मम्मा कहती थी ये शुरू हो गई अपना पूरा हिसाब किताब करना, क्योंकि मुझे मल्टीटास्किंग ऑर्गेनाइजिंग करने का बहुत शौक है। तो जब पेपर में मार्क्स आए तो मम्मा ने कहा लॉ क्यों नहीं करती हो, क्योंकि मम्मा उस वक्त जज थी, तो मम्मा हर चीज़ देख रही थी, कह रही आर्ग्यूमेंट भी बड़े अच्छे कर लेती हो, ऑब्जर्वेशन भी बहुत अच्छी है। तो मैंने कहा मम्मा नहीं, मुझे तो चार्टर्ड अकाउंटेंट बनना है, मैं तो नहीं कर सकती। तो कहने लगी नहीं तुम करके देखो। फिर मम्मा ने मुझे एडमिशन करवाया ज़ैबिट्स में, और फिर उन्होंने देखी पोटेंशियल के कर रही हो। फिर आहिस्ता आहिस्ता इंटरेस्ट डेवलप हो गया। ऑब्वियसली मुझे इन्वेस्टिगेशन करने का वैसे ही बहुत शौक था, तो केसेस वगैरह जब मैंने पढ़ने शुरू किए तो वो एक चीज़ पॉइंट आता है कि ये कैसे हुआ, वो जो मुलजिम था वो वहाँ कैसे पहुँचा, उससे पहले वो कहाँ था, उसका हुलिया क्या था। तो मम्मा ने कहा जब तुम ये कर रही हो तो इसमें कर लो। फिर वो आहिस्ता आहिस्ता मैं कब एडवोकेट बनी, मुझे कभी मतलब अभी भी मैं सोचती हूँ कि क्या तुम्हें बनना था और कहाँ तुम आ गई। बट ये कि जो होता है वो ही कहते हैं ना, हमारी प्लानिंग कुछ और होती है और अल्लाह मियाँ की प्लानिंग कुछ और होती है। तो ये अल्लाह मियाँ की प्लानिंग थी कि मैं चार्टर्ड अकाउंटेंट से कब एडवोकेसी में आई मुझे पता नहीं चला। वाह क्या बात है। आपने कहा कि इन्वेस्टिगेशन की बड़ी माहिर हैं, आपने कभी सोचा कि यार इन्वेस्टिगेटिव जर्नलिज्म में भी जाना चाहिए? आप टीवी का फेस हैं तो कभी सोचा शौक तो बहुत है मगर टाइम इतना परस्यू करने को मिलता नहीं है। शौक बहुत है, शौक की तो कोई लिमिट नहीं है, बट ये कि हाँ शौकीन हूँ मैं। नाज़रीन पाण वठंदासीं ब्रेक खां पोइ अवां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। ड्रामनि जे दौरान ऐं गाननि जे दौरान, मॉडलिंग जे दौरान अव्हांखे इलाही सारा नौजवान मिलनि था। कुझु नौजवान सुठो कमु कनि था, कुझु ॿियनि ते तनक़ीद कनि था, ऐं जेके कमु कनि था त पोइ वरी उन्हनि जी लेग पुलिंग थिए थी। अहिड़ो को मिसाल ॾियणु चाहींदो, को अहिड़ा दोस्त जेके तव्हांजा यादगार रहिया हुजनि हुन वक़्त जा? अदा मुंहिंजो सिंधी मीडिया में जेकॾहिं ॻाल्हि कयूं त जेको पसंदीदा अदाकार आहे हैदर कादरी, मूंखे ॾाढो वणंदो आहे। जेकॾहिं ॾिसे पियो त अदा हैदर तुंहिंजा एक्सप्रेशंस कमाल हूंदा आहिनि, ऐं बहितरीनु अदाकार आहे, उनजी डायलॉग डिलीवरी, उनजा एक्सप्रेशंस। ऐं बाक़ी सीनियर्स में जेकॾहिं ॻाल्हि कयूं त पोइ गुलाब चांडियो मुंहिंजो फेवरेट आहे। उनखां अलावा रिसेंट में मॉडल्स में ज़ोहेब अबड़ो असांजो दोस्त हूंदो हो नौजवान, उहो ॾाढो ज़बरदस्त कमु कंदो हो। बाक़ी फीमेल्स में मुंहिंजे ख़्याल सां राबिल कुरैशी ॾाढो सुठी हूंदी हुई। तो अहिड़े क़िस्म जा नौजवान काफ़ी सुठा दोस्त रहिया आहिनि, कॉलीग्स आहिनि। हाणे त ख़ैर उहो ॿियनि फील्ड्स में हली विया आहिनि। ऐं बाक़ी न्यूज़ साइड ते नाज़िया मेमन ॾाढो सुठो हूंदी हुई। सिकंदर बलोच असांजो दोस्त, उहो जेकॾहिं ॿुधंदो हुजे, इहो माना इहे उहे माण्हू आहिनि जेका अवाइली मतिलबु 2003-04 जी ॻाल्हि पियो कयां, माना सिंधी मीडिया जा शुरू थियो पियो। आमिर शाह असांजो दोस्त आहे, उनजो बि ज़बरदस्त कमु हुयो, ऐं अञा ताईं उहो कमु करे थो पियो। हालांकि आमिर शाह मुंहिंजो सीनियर बि आहे मैरान यूनिवर्सिटी में, ऐं हीज़ एन इंजीनियर, ऐं उहो मूंखां 4-5 साल सीनियर आहे। सो अहिड़े क़िस्म जा काफ़ी दोस्त आहिनि, यादगार आहिनि, उन्हनि सां काफ़ी शयूं स्टोरीज़ वॾी यादगिरियूं आहिनि। बाक़ी जेसीं ताईं तव्हां सवेरे शौक़ जी ॻाल्हि कई पई त शौक़ जेको मुल्ह न आहे, त शौक़ सां रिलेटेड मुंहिंजो घोड़नि जो वरी शौक़ु रहियो आहे। हॉर्स राइडिंग अञा बि करे करे मौक़ो मिलंदो त कंदो आहियां। कंहिं ज़माने मूं वटि 4 घोड़ा हुया, पोइ आउं कैनेडा वियुसि त पोइ वरी मूं विकिणी छॾिया। छो जो घोड़ो अहिड़ी शइ आहे जेकॾहिं तव्हां पाण हुजो ऐं उनजी सार संभाल लहो त ठीकु आहे, तव्हां जेकॾहिं न आहियो त पोयां छो जो ॿिए चौपाई माल सां घोड़ो थोरो मुख़्तलिफ़ आहे। तव्हां वटि मैं आहे, ढगी आहे, त उनखे त तव्हां हलो ठीकु आहे कंहिं छोकिरे खे चई छॾींदो, गाहु विझी वेंदो, पर घोड़े खे टकोर करणी, वरी सभु मालिशूं, वरी पोइ खुरड़ा, वरी छा, इहे सभु तव्हां कंदा? हा न, इहा आउं कंदोसि न। सो इन जे करे पोइ जॾहिं आउं कैनेडा वियुसि त वापसि आयुसि साल खां पोइ, मूं ॾिसो घोड़ा मुंहिंजा ॾुबरा थी विया, कमज़ोर थी विया, पोइ इन करे मूं घोड़ा ॾेई छॾिया। सो बहरहाल जेको शौक़ वारी ॻाल्हि, मां इहे जेको था न यादगार इंसिडेंट मूंखे ॿुधायो, त इंसिडेंट इहो ॿुधायो, घोड़े खां आउं किरियो आहियां। सो 2011-12 में मूंखे यादि आहे हिकिड़ो नओं घोड़ो मूं वरितो, अञा जड़ो हुयो, मतिलबु उहो जंहिंखे चओ न अखड़ घोड़ो हुयो, अड़ियल। सो उनखे मूं शुरू में अञा स्टार्ट कयो पिए त कलर में मूं उनखे छॾियो, ऐं सिराड़े में मूं छॾियो, माना उहो गैलॉप में छॾियो। न त आमतौर ते सिंधी घोड़े जो रला मुन उहो आराम सां हलाईंदा आहिनि, मूं वरी सिराड़े में छॾियो। हुन घोड़े जी आदत वेंदे वेंदे ई रिक ॾींदो, माना ई गुत ॾींदो। सो साईं घोड़ो बाक़ाइदा फुल स्पीड में वञे पियो, मूंखे मज़ो पियो अचे त टका टक वञा पियो सिधो, वेंदे वेंदे घोड़े हीअं टंड कया, ऐं सिधो निकिरी वियुसि घोड़े में। सम्झो हिकिड़ी बोलाठी, ॿी बोलाठी। हाणे उन टाइम मुंहिंजी उमिरि हुजे 23-24 साल, माना नौजवान हिकिड़ो माण्हू, यंग ब्लड। सो दोस्त यार मुंहिंजा बीठा भरिसां, ॾाढा अज़ीब राइबो मूंसां गॾु बीठो, ॾाढा साईं सौट आहे। सो उन सभिनी चयो त आफ़्ताब किरी वियो, हेॾी स्पीड अची वञे, जेको टंग वंग भॼी पई हूंदी, अला रैम करे बांह भॼी पई हूंदी। मूंखे वरी हिते धकु लॻो साइड में, पर उन टाइम मूंखे महसूसु कोन्ह थियो। धकु गरम हूंदो आहे न, त पोइ माण्हू खे महसूसु कोन्ह थींदो। ऐं ठक सां उथी वियुसि, कपिड़ा छॾे वरी चढ़ी वियुसि घोड़े ते, वरी जेको आहे हिकिड़ो ॿियो राउंड हणी आयुसि।
पोइ मूंखे उन दादा अज़ीम चयो चईं बाबा तोखे कीअं तबियत कीअं मुंहिंजो मूंखे त कुझु कोन्ह थियो आहे चई कुझु कोन्ह थियो आहे तूं हेॾी वॾी स्पीड मां किरियो आहे तुंहिंजी जेको आहे सो हिते ही हॾी हिप बोन जेको आहे इहो तुंहिंजी हिट थी आहे ऐं अला रहम करे तोखे इहो सूरु थींदो मुंहिंजो न बाबा छाजो सूरु अदा इहो तक़रीबन शाम जो 4:30 जो टाइम हुजे अची असां राति जो मानी वारी खाई 8 8:30 थिया मूं फ़ोन करे अज़ीम खे फ़ोन कयो मुंहिंजो दादा ॻाल्हि ॿुधो चई जी मुंहिंजो आउं त मरां थो हाणे चयो छा थियो मुंहिंजो बाबा एॾो मूंखे सूरु आहे मूंखे लॻे थो मुंहिंजी हॾी वरी वई चई हलो ठीकु आहे आराम करे पोइ पहिरां असां वियासीं एक्सरे विक्सरे करे हॾी त कोन हुई टुटी कोन पर मूंखे उहो मसल रप्चर थी वियो बेसिकली जेको छो जो एॾी स्पीड में आउं जॾहिं हिट कयसि न त जेको हिप बोन जो मसल आहे उहो रप्चर थी वियो बाबा पोइ पहिरां टैबलेट वग़ैरह वरितीसीं उहो मूंखे नीर थी वियो हुते पर पोइ डॉक्टर मूंखे चयो चई दादा हाणे ॻाल्हि ॿुध इहो धक त तूं बहरहाल पचाए वियो नौजवान आहे पर जॾहिं तूं 50 क्रॉस कंदो त पोइ इहे धक वरी मोटंदो वापसि पोइ मुंहिंजो दादा 50 साल ताईं त कोन मोटंदो चई न 50 पोइ मुंहिंजो ज़िंदगी आहे 50-60 साल जी ज़िंदगी आहे उन में जेकॾहिं 50-55 ताईं हली था वञो त पोइ ख़ैरु सो इहो हिकिड़ो यादगार इंसिडेंट हो जेको कॾहिं न विसरंदो कॾहिं न विसरंदो घोड़नि वारे शौक़ सां ॾिसो अञा ते सूरु नथो थिए पर अञा 10-12 साल 50 खे न पहुता अञा 10-12 साल आहिनि हा न मूंखे इहो ॿुधायो त पाण ख़ासि तौर ते असांजा जेके पेरेंट्स आहिनि असांजे नौजवाननि खे क्रिकेट खां या एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ खां रोकींदा आहिनि तव्हांजो छा चवणु आहे उन्हनि खे एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ करणु घुरिजनि शौक़ु पालणु घुरिजनि या न मिसाल जे तौरु पाण इलाही सारा नौजवान जेके चवंदा आहिनि बाबा पेट्स पालियूं तोता पालियूं के पखी पालियूं या जीअं तव्हां घोड़ा पालिया छा चवणु जी ॾिसो ॿ शयूं हिकिड़ो त शौक़ु आहे तव्हांजो ऐं ॿियो आहे को करिकुलर एक्टिविटीज़ शौक़ु हिकिड़ी अलॻि शइ आहे हू अलॻि को करिकुलर एक्टिविटीज़ जेके आहिनि उहो हिकिड़ी अलॻि शइ आहे हाणे ॾिसो न शौक़ु मिसाल तौरु जेकॾहिं को नौजवान आहे नौजवान चए थो मूंखे कुकड़ विढ़ाइण जो शौक़ु आहे भई शौक़ु त शौक़ु आहे हाणे कुकड़ उॾाइण जो शौक़ु आहे ठीकु आहे या मिसाल तौरु रिछ कुते जी वेड़े जो शौक़ु आहे हाणे इहे उहो शौक़ु आहे जेको हिकिड़े नौजवान खे पंहिंजो जेको उनजो टारगेट आहे स्टडी वारो उनखां डिट्रैक्ट करे छॾे सो इन करे आउं सम्झां थो शौक़ु में बि हिकिड़ी तव्हांखे चॉइस हुजणु खपे त भई कहिड़ा कहिड़ा शौक़ु आहिनि जेके असांखे तबाही न नथा वठी वञनि छो जो काफ़ी अहिड़ा शौक़ु आहिनि जेके असांजे नौजवान असांखे तबाह बि कनि पिया सो इन जे करे आउं सम्झां थो इहो थोरो ध्यानु रखणु खपे त भई शौक़ु तव्हां कयो कहिड़ी नोयत जो मिसाल तौरु हथियारण जो शौक़ु आहे ॾाढो ख़तरनाक शौक़ु आहे जेकॾहिं नौजवान हिकिड़ो 19-20 साल जो ठीकु आहे न लाइसेंस त भले लाइसेंस हुजनि ऐं कंहिं दौर मूंखे बि शौक़ु हुयो हथियार हाणे त कोन्हे पोइ इहो 2009-10 में मूं वटि तक़रीबन 4-5 हथियार मूं वरिता शूटिंग वूटिंग हे हो पोइ बहरहाल बाबा जे बि कुझु सिठा जे करे कुझु चवण जे करे उहो शौक़ु हाणे त ख़ैर पूरो थी वियो हाणे त उहो ज़ंग पिया खाइनि पर कंहिं ज़माने में हुयो सो अहिड़े क़िस्म जा शौक़ु आउं सम्झां इन में थोरो लिमिट हुजणु खपे बाक़ी को करिकुलर एक्टिविटीज़ जी जेसी ताईं ॻाल्हि आहे त उहो आउं सम्झां थो हिकिड़ो लाज़मी जुज़ो आहे हिकिड़े नौजवान जे लाइ अॼुकल्ह छा थो थिए असांजो नौजवान जेको आहे सो इहो माना ख़ासि करे वरी उहा ई ॻाल्हि मोबाइल वारी हाणे मोबाइल जे चकर में जेको आहे सो उहो सॼो ॾींहुं वेठो आहे घरु उन में सबबु उनजो माना उनजो नुक़सानु कहिड़ो थो थिए उन में इहो आहे त नौजवान नसल में 17-18 सालनि जा 20 सालनि जा 25 सालनि जा ॿार डायबिटिक बि थिए उनखे डायबिटीज़ थिए पई ब्लड प्रेशर थिए पियो छो फिज़िकल एक्टिविटी न आहे यार हिकिड़ो 17-18 साल जो ॿार उनखे त फुटबॉल खेॾणु खपे उनखे त क्रिकेट खेॾणु खपे उनखे त डुकणु खपे ठीकु आहे न उनखे त जेको स्पोर्ट्स में हिसो वठणु खपे पर छो जो मोबाइल जे करे हू सॼो ॾींहुं वेठो आहे घरु ऐं उहो स्टैटिक जेको तव्हांजो लाइफ स्टाइल आहे उन जे करे जेको आहे उनखे बीमारियूं वठनि थियूं ऐं तव्हां मेंटली बि अनफ्रेश महसूसु कंदा छो सॼो ॾींहुं जेकॾहिं तव्हां स्क्रॉलिंग पिया कंदा न ऐं टीवी जे साम्हूं वेठा हूंदा कंप्यूटर जे साम्हूं वेठा हूंदा वीडियो गेम्स जी मिसाल तौरु आहे उन असांजे दौर में वरी कंप्यूटर गेम्स जो इहो हुयो हाणे त हर शइ मोबाइल ते आहे सो उहो बि हिकिड़ो आउं सम्झां उन में बि लिमिट करण जी ज़रूरत आहे बाक़ी स्पोर्ट्स आउं चवां थो इहो सभिनी पेरेंट्स खे बि मुंहिंजी सलाह आहे त भई स्पोर्ट्स में तव्हां पंहिंजे ॿारनि खे बाक़ाइदा फोर्स कयो को ज़मानो हूंदो जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं 90s वारे दौर में त सॼो ॾींहुं वेठा क्रिकेट खेॾंदा हुआसीं त असांजा माइट चवंदा बाबा सॼो ॾींहुं क्रिकेट था खेॾो हाणे अचो घरु अॼुकल्ह दौर इहो थियो आहे त सॼो ॾींहुं मोबाइल खेॾो वञो ॿाहिरि क्रिकेट खेॾो सो दैट इज़ द डिफरेंस बिल्कुल सही था चो बिल्कुल सही अनम आपकी क्या को करिकुलर एक्टिविटीज़ हैं जिसमें आपको अच्छा लगता हो कि चलो यार सही है ये भी होनी चाहिए मुझे रूटीन का हिस्सा हो प्लीज़ जिम जाने का बहुत शौक है और मैं जाती भी हूँ स्ट्रेंथ ट्रेनिंग का बहुत शौक है वो तो भाई आज रिजल्ट भी आ चुका है माशाल्लाह हाँ तो क्योंकि मुझे लगता है कि ये थोड़ा आपके स्ट्रेस को रिड्यूस करता है अब जिम में भी बहुत सारी चीज़ें होती हैं बॉक्सिंग हो गई हर चीज़ हो गई तो आप अपने आप को थोड़ा सा अगर टाइम देते हैं तो आपको एक बहुत अच्छी फीलिंग आती है कि जैसे आप एक अलाइव हैं एक सोल हैं एंड देन फिर एक पॉजिटिव एक आउटकम आपको भी फील आ रहा होता है
तो जैसे मुझे स्विमिंग का शौक है, मुझे रीडिंग का शौक है, और शॉपिंग का शौक है, ड्राइविंग का बहुत ज़्यादा शौक है, और भी बहुत सारी चीज़ें, मतलब ये अनलिमिटेड है। ड्राइविंग में तो बंदा थक जाता है यार, बंदा सोचता है। मुझे लॉन्ग ड्राइविंग का बहुत शौक है, ट्रैवलिंग का शौक है, मतलब ये कि अगर कराची से हैदराबाद का हो तो आई वुड लव क्या बात है, ट्रैवल लाइक दैट, मतलब ये है। अगर कभी अचानक से मूड हो जाए तो किसके, अम्मी को साथ लेके जाती हैं या अकेले ही? अम्मी को तो शौक नहीं है, तो मेरे दोस्त हैं, तो मैं फिर उनके साथ जाती हूँ। अच्छा। बट ये कि वो मुझे टाइम स्पेंड करना बहुत अच्छा लगता है, गाने चल रहे होते हैं, थोड़ा सा आप अपने वर्क स्पेस से जब निकलते हैं तो एक मी टाइम होता है, तो मैं उसको बहुत एंजॉय करती हूँ। सॉन्ग सिर्फ सुनती हैं या गाती भी? नहीं, बहुत सिंगिंग का भी शौक है, मगर मैं गाऊंगी नहीं बिल्कुल भी। और क्योंकि मुझे पता है आपका नेक्स्ट आएगा कि गाना जरूर गाएं। हाँ। मुझे कैरियोके करने का शौक है। मेरी एक बेस्ट फ्रेंड है सिद्रा, तो मैं उसके साथ कैरियोके करती हूँ। वो हमेशा जब भी कहती है कि टाइम है आ जाओ, तो हम पूरी एक हमारा गैंग है बाकायदा, तो हम कैरियोके उसके साथ करते हैं और मतलब एक एंजॉय करते हैं, क्योंकि एक कैरियोके भी एक चीज़ है कि सामने स्लाइड्स आ रही होती हैं। हाँ। आप सिंगर्स होते हैं, तो एक बहुत अच्छा इन्वायरमेंट होता है। तो मुझे ऐसा फील होता है कि थोड़ा सा आप अपने आप को ना वीकेंड पे थोड़ा टाइम दे देंगे, तो फिर मंडे को एक डबल एनर्जी के साथ जो है ना, आप अपने वर्क स्पेस पे अच्छा काम कर सकते हैं। सैटरडे संडे डेडिकेटेड होता है या मतलब कोई भी रैंडम प्लान हो गया? मैं तो आप ये समझ लें कि ऑन कॉल पर होती हूँ। जैसे सोचती तो बहुत हूँ कि वीकेंड आ रहा है, ये करना है, वो करना है, बट अर्जेंसी आ जाती है, कोई मीटिंग्स आ जाती हैं, तो वो सारे मेरे प्लान्स हो जाते हैं। कभी कभी मुझे दोस्तों से भी डांट पिटती है कि ये प्लान था, लंच था, डिनर था, ये कहाँ तुम चली गई। हाँ। तो मुझे फिर ऑन द गो फिर ये सारे काम अपने निपटाने तो होते फिर आपके ऊपर तो फाइन भी लगता होगा? हाँ, लगता है। दोस्तें बात नहीं करती हैं, फिर मैं उनको मनाती हूँ, फिर बातचीत हो जाती है। बात नहीं करते? खाने पीने का कोई प्लान नहीं, मतलब फाइन नहीं लगता कि भाई ये आप आइडिया दे रहे हैं उनको कि अब ये भी कर लेना? अगर सुन रही है तो? हाँ, नहीं, वो दे आर वेरी नाइस टू मी, अल्हम्दुलिल्लाह। वो समझती हैं मेरी हर चीज़ को कि मैं ऑन द गो रहती हूँ, मगर ये कि थोड़ा बहुत सुनाती हैं, मगर सेंसिबल हैं, अंडरस्टैंडिंग बहुत अच्छी है। अच्छा। तो पकड़ लेती हैं। और क्या शौक है घर पे? कोई कुकिंग का बहुत शौक है मुझे, अरे बेकिंग का बहुत शौक है। क्या बात है। और मतलब व्हेन आई वाज 13 इयर्स ओल्ड तो मैंने खाना पकाना खुद ही सीखा था। मतलब मैं कोई क्लासेस पे नहीं गई। मेरी नानी को बहुत अच्छा आता था बनाना, तो मैं उनको देखती रहती थी। ये किस ईयर की बात हो रही है? नहीं, वो मैं नहीं बता सकती। अच्छा। तो मुझे बहुत शौक है, मतलब ये कि मैं कोई भी चीज़ को लर्न करने के लिए मुझे किसी किस्म की क्लासेस लेने की ज़रूरत नहीं। ये अल्लाह मियां की तरफ से मुझे ब्लेसिंग है। अरे वाह। कि क्योंकि ऑब्जर्वेशन अच्छी है तो मैं इसको कैच कर लेती हूँ। अगर मुझे पेंटिंग का बहुत शौक है तो मैं वो भी कर लेती हूँ, बस टाइम निकालना होता है मुझे। तो अभी बात हुई, हम आफ्ताब भाई कह रहे थे कि भाई शौक बंदा वो रखे जो आपको किसी गलत ट्रैक पे, मतलब आपको डीमोटिवेट नहीं करे, डी ट्रैक ना करे। आपके शौक तो बहुत ज़्यादा हैं। सब शौक को छोड़ के आप लॉयर फील्ड में आ गई हैं। हालांकि ये बेकिंग है या कुकिंग है या जो पेंटिंग है, डिज़ाइनिंग है, ये तो टोटल एक अलग फील्ड नहीं? इम्तियाज़, एडवोकेसी से पहले मैंने, मतलब पहले शो में भी आपको बताया था कि मेरा एक इवेंट प्लानिंग का बिजनेस था। हाँ, था बिल्कुल। मैंने 10-12 साल उस पर बहुत काम किया। मुझे फोटोग्राफी करने का बहुत शौक है। मैंने ना सिर्फ अपने उस बिजनेस को अकेले मैनेज किया, मतलब एक टीम होती है आपकी, मगर वो टीम मैं खुद थी, जिसको हर चीज़ एग्जीक्यूट करना, हर चीज़ मैनेज करना मैं करती थी। तो जब मैं इस फील्ड में आई तो मुझे लगा कि शायद मैं इस फील्ड के लिए बनी हूँ। हालांकि मेरा बेकिंग का बिज़नेस भी रहा है, मेरा इवेंट प्लानिंग का बिज़नेस भी रहा है, मुझे मेकअप्स करने का भी बहुत शौक है। तो बीच में मैं प्लान कर रही थी कि मैं कुछ सैलून अपना खोल लूँ, बट वो एक इनर फीलिंग आती है ना कि आप इस प्रोफेशन में एक्सेल कर जाते हैं। तो मुझे लगता है कि एडुकेसी इज़ मेड फॉर मी। ठीक है, ये एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ आपकी हैं, कभी मौका मिले तो वाई नॉट, क्योंकि मुझे जो भी अपॉर्चुनिटी आती है मैं इसको जाने नहीं देती। अरे वाह, क्या मुझे बात बस ये होता है कि अपॉर्चुनिटी मिले, अवेल इट, क्योंकि टाइम आपको निकालना पड़ता है। टाइम आप ऐसे नहीं निकाल सकते। बिल्कुल सही, बिल्कुल ठीक बात की आपने। नाज़रीन, पाण वठंदा से ब्रेक खां पोइ अवां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन, हिकिड़ी नंढी साईअ खां पोइ अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अनम बीइंग ए फैमिली लॉयर, मैं समझता हूँ इस बात को भी बहुत अच्छे तरीके से आप एक्सप्लेन कर सकती हैं। जब हमारा निकाह हो रहा होता है तो जो निकाह नामा है, राइटिंग जो पेपर है, उस पर ज़्यादा फोकस सिर्फ मेल का होता है। अगर कराची को छोड़ के, शहरों को छोड़ के, अगर गांव देहात के इलाकों की बात करें तो वो जो लड़की है वो नॉर्मल लेती है कि भाई आज निकाह ही हो रहा है, क्या है, बस साइन भी हो जाएंगे, शवाहिद भी इकट्ठे हो जाएंगे, एनआईसीज़ भी मिल जाएंगी। इसके बारे में मैं चाहता हूँ पूरा कंप्लीट प्रोसेस बताइए, किस तरह है, क्या है, लड़की को भी सीरियस लेना चाहिए, कंसर्न लेना चाहिए, क्या कहना चाहिए?
इम्तियाज़, ये बहुत अहम सवाल है जो कि हमारी मतलब जनरेशन में जो है अवेयरनेस होनी चाहिए इस बात की। सबसे पहले तो ये कि जब लड़की शादी कर रही होती है तो वो बड़ी इमोशनल होती है कि एक फैंटेसी वर्ल्ड में होती है कि अब मैं नए घर जाऊंगी, अब ये होगा, तो बहुत सारी, और लड़के प्रैक्टिकल बहुत ज़्यादा होते हैं। सो जब वो ये सोच रही होती है कि अब शादी होने वाली है, वो तो फंक्शंस एंड एवरीथिंग, एक हैप्पीनेस होती है कि हम एक माइलस्टोन अचीव करने वाले हैं, हम एक रिस्पॉन्सिबिलिटी लेंगे, बहुत सारी चीज़ें होंगी। बट जब वो निकाहनामा आपके सामने आता है तो आप जस्ट सिग्नेचर की हद तक होती हैं, आप ये भी चेक नहीं करती हैं कि क्या आपको राइट टू डिवोर्स, आपने वो एक इम्पॉर्टेंट क्लॉज होता है तलाक़ तफवीज़ का जो कि एक औरत को दिया जाता है कि आप अपने आप को डिवोर्स भी करवा सकती हैं, यू डोंट नीड टू अप्रोच टू कोर्ट फॉर द खुला और ख्वारी एंड ऑल, क्योंकि खुला में औरत को बहुत ख्वारी करनी पड़ती है, हस्बैंड तंग करते हैं, डेट्स पे आते नहीं है, एडजर्नमेंट्स फाइल करते हैं। खुला तो वैसे भी होनी होती है, बट एक 3 मंथ्स का प्रोसेस जो है वो 6 मंथ 7 मंथ्स पे चला जाता है, क्योंकि एवरी डेट 15-15 दिन के बाद तो कोर्ट की हेयरिंग्स लगती हैं, कभी जज साहब बिजी हैं, कभी बोर्ड ज़्यादा है। तो मैं ये समझती हूँ कि जब निकाहनामा आए तो लड़की को एक एक क्लॉज को अच्छे तरीके से पढ़ना चाहिए। विटनेस कौन है, हक महर कितना सेट हुआ है, क्या मेंटेनेंस हमारी सेट हुई है, कितना मेंटेनेंस देंगे। इट्स जस्ट लाइक अ कॉन्ट्रैक्ट, एक शादी कॉन्ट्रैक्ट ही है और क्या है, लीगल कॉन्ट्रैक्ट है जो कि आपको पढ़ना चाहिए। और उसमें ये होता है कि जिस तरह मैं आपको कहा कि राइट टू डिवोर्स अगर आप मार्क ना करें तो जैसे हक महर सेट हुआ, 5 लाख का हक महर सेट हुआ फॉर एग्जांपल, अब औरत ने उस वक्त तो साइन वाइन कर दिए, नहीं पढ़ा इस चीज़ को, अब ये मैटर आ गया कोर्ट में, क्योंकि आपको तो पता नहीं होता ना कि 10-15 साल के बाद आप एक दूसरे के अगेंस्ट खड़े हुए होंगे, इस वक्त तो कुछ आपको आइडिया भी नहीं होता। अब हस्बैंड जो हैं वो इस चीज़ का एडवांटेज उठाते हैं, तुम खुला जाके ले लो, क्योंकि खुला में एक ये चीज़ होती है कि आपको डावर अमाउंट फॉरगो करना पड़ता है और डावर अमाउंट अच्छा खासा होता है, और वो मैं समझती हूँ औरत का राइट है, उसे मिलना चाहिए हक महर। कुछ मर्द हजरात होते हैं वो स्टार्टिंग में प्रॉम्प्ट दे देते हैं, डेफर्ड बाद में देते हैं, कुछ कहते हैं पूरा तुम स्टार्टिंग में ले लो, कुछ जो कि नियत के ऊपर होता है, मैं तो उस पर कोई कमेंट नहीं कर सकती। बट ये कि कुछ लोग ये समझते हैं कि औरत जाएगी खुला करेगी तो हमारे 5 लाख भी सेफ हो जाएंगे, क्योंकि जब आप इस बैटल पे आते हैं लड़ने के लिए उसमें औकात पता चलती है, उसमें आप एक एक रुपए को काउंट कर रहे होते हैं कि मेंटेनेंस क्यों हम दें। वही जो अभी हमने थोड़ी देर पहले टॉपिक डिस्कस किया कि मेंटेनेंस पे भी बात हो रही होती है कि मेंटेनेंस ज़्यादा देना चाहिए जब औरत दूसरे घर होती है, बट ये कि वो हक महर बचाते हैं अपना, वो ये कहते हैं कि 5 लाख भी बच गया हमारा, मेंटेनेंस भी बच गया, और उस वक्त औरत को सबसे ज़्यादा ज़रूरत होती है। तो मेरा इस चैनल के थ्रू ये एक मैसेज है सबको कि अपने उस कॉन्ट्रैक्ट को बहुत अच्छे तरीके से पढ़ें, देखें हक महर अगर सेट है तो प्रॉम्प्ट है, अमाउंट आधा अभी देना है या डेफर्ड है। मैं तो कहूँगी कि आप फुल अमाउंट स्टार्टिंग में ले लें जो कि आपका राइट है, और अगर आप नहीं लेना चाहती हैं तो अपना राइट टू डिवोर्स तो ज़रूर मार्क करें, क्योंकि वो आपको बचाएगा इस लीगल प्रोसीडिंग से, क्योंकि आपस में फैमिली की रेपुटेशन भी दाव पे लगी हुई होती है। जब कोर्ट में जाते हैं आप मेंटल स्ट्रेस से गुजर रही होती हैं, तो वो आपको वो जो एक प्रोसेस है कोर्ट का वो बचा लेता है। और जिस तरह एक हस्बैंड अपनी वाइफ को डिवोर्स देता है, वाइफ भी अपने आप को डिवोर्स दे देती थी, ये प्रोवाइडेड ऑन दैट ग्राउंड्स कि आपने निकाहनामे में वो चीज़ मार्क की है या नहीं की है। मतलब उनको शादी के वक्त शार्प इनफ होना चाहिए कि भाई हमें भी मामलात का पता हो कि क्या चल रहा है क्या नहीं। बिल्कुल ठीक। आफ्ताब भाई सभ खां पहिरियां त ही अव्हां जो किताब मूं जॾहिं पढ़ियो पिए त ॾाढो ज़बरदस्त ऐं कमाल जो ऐं शॉर्ट स्टोरीज़ जे जीअं तव्हां तहरीर कयूं आहिनि, लफ़्ज़नि जी जेका चूंड आहे उन मंज़र कशी कई आहे, पस मंज़र खे बयानु कयो, उहो ॾाढो कमाल आहे। ही लिखण जो ख़्यालु कीअं आयो, हिन में अञा वधीक छा छा शयूं इंक्लूड कयूं आहिनि प्लीज़? दादा पहिरीं ॻाल्हि इहा त हीअ मुंहिंजो पहिरियों किताबु आहे जेको मूं छपारायो आहे, आऊं ऐं मां। सो इहो आहे हिकिड़े मोहब्बत जी कहाणी आहे। बेसिकली इट्स अ कैंपस नॉवल, हिकिड़ी यूनिवर्सिटी जे पसे मंज़र में लिखियलु आहे। ऐं उनखां अलावा शॉर्ट स्टोरीज़ त मुंहिंजो फेसबुक आई डी जेको मुंहिंजो पेज आहे, आई डी खां अलावा शॉर्ट स्टोरीज़ बाय आफ्ताब रहमूं, उन ते आउं लिखंदो रहंदो हुउसि। पर हीअ नॉवल मूं पहिरियों इन करे छपारायो, हालांकि सॼो नॉवल शॉर्ट स्टोरीज़ बाय आफ्ताब रहमूं मौजूदु आहे। सो दोस्तनि जे पुरज़ोर इसरार ते असां इहो छपारायोसीं। सो हीअ सॼो नॉवल जेको आहे सो मूं लिखियो हुयो कोविड जॾहिं स्टार्ट थियो 2020 में, उन दौरान मूं पंहिंजे पेज ते हर हफ़्ते आउं हिकिड़ी किस्त लिखंदो हुउसि हिन जी। अच्छा। ऐं हिन नॉवल जी ख़ुसूसियत इहा आहे त हीउ समूरो नॉवल
स्क्रिप्ट जे अंदाज़ में लिखियल आहे, माना ड्रामे जी सूरत में लिखियल आहे। ओके। इन करे मूं ते जेके असांजा सीनियर अदीब आहिनि उन्हनि इहो तनक़ीद बि कई आहे त भई हीउ तो लिखियो ड्रामे जी सूरत में आहे ऐं नॉवल छो थो चए। तव्हां उन्हनि खे ॿुधाईंदो हलां त हिकिड़ो त हम असर दौर में जेके माण्हू नवां ईंदा आहिनि त उहो पुराणा सीनियर उनखे थोरो बड़ी बर्दाश्त करणु ॾुखियो, माना उहो कड़वी गोरी वांगुरु जेको आहे उहो साबित थींदो आहे उहो। सो हिकिड़ी त उहा शइ हुई। बाक़ी इहो आहे त दुनिया में नॉवल लिखिजा आहिनि जेके स्क्रिप्ट जे अंदाज़ में। स्क्रिप्ट जो मतिलबु हीउ सॼो नॉवल जेको आहे कैरेक्टर जो नालो आहे अॻियां डायलॉग आहे, कैरेक्टर जो नालो डायलॉग आहे। बीइंग अ आर्टिस्ट मूं इहो बहितर सम्झो त जीअं सुभाणे मिसाल तौरु इनखे को रिकॉर्ड करणु चाहे न त आमतौर ते नॉवल जेको नसर जे फॉर्म में लिखियो वेंदो आहे हिकिड़े पूरे पैराग्राफ में, पोइ वरी उनखे जॾहिं पाण आई डोंट नो तव्हां डायरेक्शन में करे रहिया आहियो न, उनखे वरी पोइ कन्वर्ट करिणो पवंदो आहे स्क्रिप्ट में, जॾहिं त हीअ ऑलरेडी स्क्रिप्ट में लिखियल आहे। यानी को जेकॾहिं रिकॉर्ड करणु चाहे त पोइ हुनखे रुगो किरदारनि खे 4 किताब ॾियणा आहिनि त भाई हे जेको आहे हिन में डायलॉग्स आहिनि, यू गो फॉर इट। सो हिकिड़ो त इहो ॻाल्हि इनखे थोरो मुनफ़रिद करे थी। ॿियो इहो त हीउ 2 सालनि में मूं नॉवल लिखियो 2020 खां वठी 22 ताईं। हर हफ़्ते हर संडे ते एपिसोड लिखंदो हुउसि ऐं मूंखे शुरू में अंदाज़ो कोन हुयो त भई एॾो जेको आहे सो इहो बेस्ट सेलिंग नॉवल थी वेंदो 2022 जो। सो मूं बहरहाल लिखणु शुरू कयो। सॼो जॾहिं नॉवल कंप्लीट थियो 2021 जे ऑगस्ट जे महीने में मूं लास्ट एपिसोड जो लिखियो त नौजवान खे ॾाढो वणियो। पोइ उन्हनि चयो त यार कुझु दोस्तनि मूंखे सलाह ॾिनी यार इनखे छपराए। मुंहिंजे यार सॼो नॉवल फेसबुक ते पियो आहे, दोस्त पढ़नि पिया, अची न यार इहो छपराए त ॾिसूं त छा थो थिए कीअं थो थिए। मूं इहो सोचियो त भई सभिनी जो पढ़ियल आहे, भला केरु वठंदो हिन नॉवल खे, पर तॾहिं मुंहिंजो वारा ठीकु आहे 1000 कॉपियूं कराए था छॾियूं। सो पहिरियों जेको एडिशन हुयो उहो सामरोटी पब्लिकेशन छापियो हो। ऐं हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त 14 मई 2022 ते असां हिन जी जेको मुहूर्ती तक़रीब रखाईसीं उहो सिंध यूनिवर्सिटी जे ऑडिटोरियम में रखी रहियासीं, आर्ट्स फैकल्टी वारे ऑडिटोरियम, शेख हयाज़ ऑडिटोरियम में। यू वॉन्ट बिलीव इट, तव्हां यकीन न कंदो त उन में 300 खां सारा 300 शागिर्द मौजूदु हुया। ऐं हीअ नॉवल उते असां 500 कॉपी रखियोसीं, 500 अञा प्रिंटिंग में हुयूं। 500 मां 300 कॉपियूं उन मुहूर्ती तक़रीब विकिजी वियूं। हालांकि सभिनी जो पढ़ियल हुयो यार, ठीकु आहे, पर उहो उन्हनि वठी छॾियो। त पोइ मूंखे अंदाज़ थियो, मुंहिंजो हीअ त माना वरी कमाल जी शइ थी वई ऐं आई वाज़ नॉट एक्सपेक्टिंग इट। मूंखे उमेद प्राइस रखी उते तव्हां? उते हिन जी रेगुलर प्राइस हुई 500, पर असां उते 50% ऑफ कयोसीं, न बल्कि 45% या 40% शायदि। बहरहाल असां 300 में सेल कयोसीं। बहरहाल हू एडिशन सॼो सेल थी वियो। असांजो दोस्त प्रकाश करमाणी जंहिं सॼो डिज़ाइनिंग वग़ैरह कई आहे। ॿियो एडिशन बि रोशनी पंहिंजो सामरोटी पब्लिकेशन छपियो, उहो बि 2 साल सोल्ड थी वियो। पोइ वरी अदा हालार सां मूं ॻाल्हायो ऐं असांजी डिस्कशन थी रोशनी पब्लिकेशन वारनि। हाणे रोशनी तव्हांखे ख़बर आहे सिंधी मीडिया जो सिंधी पंहिंजो पब्लिकेशन में सुठो नालो आहे। सो पोइ रोशनी वारनि जॾहिं मूंखे अप्रोच कयो त पोइ 3rd एडिशन वरी रोशनी वारनि 1000 कापियूं छपायूं, जेको तव्हां यकीन न कंदो उहो बि हाणे तक़रीबन सोल्ड आउट आहे। सो मुंहिंजे लाइ इहा शॉकिंग ॻाल्हि हुई, पर इहो हिकिड़ो मुनफ़रिद स्टाइल में लिखण जे करे यूनिवर्सिटीज़ जा जेतिरा बि शागिर्द आहिनि मूंखे तक़रीबन डेली 10 खां 15 मैसेज त ईंदा आहिनि, साईं तव्हांजो कमाल जो नॉवल हुयो। सो तक़रीबन सभिनी यूनिवर्सिटीज़ में इहो नॉवल पढ़ियो वियो आहे। नौजवान तक़रीबन जे हथ में जीअं उहो 80 वारे दौर में तारिक आलम अबड़ो साहिब जो नॉवल तव्हां पढ़ियो हूंदो रेजुअल मंज़र, सो जीअं उहो 80 वारे दौर में हर नौजवान जे हथ में हूंदो हो। सो अॼुकल्ह इहो मुंहिंजो माना नॉवल मूंखे नज़र ईंदो आहे माण्हुनि जे हथ में। सो इहो मुंहिंजे लाइ फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे। वाह वाह, ज़बरदस्त। प्रोग्राम जो टाइम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, पर हिकिड़ो इम्पोर्टेंट सुवालु आहे स्कॉलरशिप्स ऐं इमिग्रेशन्स जे बारे में थोरो शॉर्टली ॿुधाए छॾिजो। जी, स्कॉलरशिप ऐं इमिग्रेशन जो इहो आहे त आहिनि त ख़ैर 2 डिफरेंट टॉपिक्स आहिनि। सो आउं चाहींदुसि त जीअं तव्हांजी क्लोज़िंग थिए पई प्रोग्राम जी त मुख़्तसरन आउं ॿिन्ही टॉपिक्स खे कवर कयां। स्कॉलरशिप हिकिड़ी अलॻि शइ आहे, इमिग्रेशन हिकिड़ी अलॻि शइ आहे। जेके असांजे नौजवान हितां खां दिलचस्पी रखंदा आहिनि त ॿाहिरनि मुल्कनि में असां वञी पढ़ूं ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे पाण सभु मिडिल क्लास फैमिली सां तालुक़ु रखूं था ऐं वॾियूं फीसूं ॻरियूं हूंदियूं आहिनि ॿाहिरनि मुल्कनि में। सो इन जे करे असांजे नौजवान जी कोशिशि हूंदी आहे त अहिड़ी फुली फंडेड स्कॉलरशिप्स हुजनि जेके असां अवेल कयूं ऐं कोशिशि हूंदी आहे उन्हनि जी त सुठनि मुल्कनि में मिसाल तौरु अमेरिका आहे, UK आहे, कैनेडा आहे, ऑस्ट्रेलिया आहे, न्यूज़ीलैंड आहे, जेके इंग्लिश स्पीकिंग कंट्रीज़ आहिनि, प्रियोरिटी त उन्हनि जी हूंदी आहे। उनखां पोइ वरी ॿिए टायर में अचनि था जीअं साउथ कोरिया आहे, चाइना आहे, मलेशिया आहे, थाईलैंड आहे। सो इहे वरी ॿिए टायर में अचनि था। सो मुंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो आहे त हिकिड़ो त बैचलर्स जेको अंडर ग्रेड जे लाइ स्कॉलरशिप्स पाण अप्लाई कयूं त उन में त तव्हांजो बेस्ट ऑप्शन आहे यू शुड गो फॉर यूरोप। ठीकु आहे, यूरोप में इहो आहे त तव्हां जर्मनी, फ्रांस, इटली इन्हनि में तव्हां अंडर ग्रेड जे प्रोग्राम्स में अप्लाई करे सघो था। उन में इहो आहे त तव्हांजी जेको फीस आहे यूनिवर्सिटी जी उहो टोटली कवर्ड हूंदी आहे। ठीकु आहे, अच्छा सिर्फ़ु तव्हांखे उते 11,000 मुंहिंजी ख़्याल सां यूरो आहिनि या 10,000 आहिनि, आई एम नॉट श्योर, पर उहो तव्हांखे डिपॉज़िट कराइणो पवंदो आहे अमाउंट जेको सिर्फ़ु तव्हांजे बोर्डिंग लॉजिंग ऐं तव्हांजो उते खाधे पीते जो ख़र्चो, रहाइश जो, उहो तव्हांखे ॾियणो पवंदो आहे। बाक़ी जेको आहे सॼो कवर्ड हूंदो आहे तव्हांजी
यूनिवर्सिटी जे तरफ़ां ऐं उतां जी स्टेट जे तरफ़ां। इहो त थी हुई अंडर ग्रेड जी ॻाल्हि। हाणे अचूं था पाण वरी मास्टर्स ते। त मास्टर्स में मुंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो आहे त मुंहिंजी सलाह बल्कि दोस्तनि खे बि इहो हूंदी आहे, तव्हां हितां खां ग्रेजुएशन करे वठो पाकिस्तान जी कंहिं सुठी यूनिवर्सिटी मां, उन खां पोइ तव्हां अप्लाई कयो। हिकिड़ी ज़बरदस्त स्कॉलरशिप ईंदी आहे US जी, दैट्स कॉल्ड फुली फंडेड US एड फुल ब्राइट स्कॉलरशिप, जेको हर साल ग़ालिबन एंड ऑफ मार्च या अप्रैल में ईंदी आहे, हाणे महीने ॿिनि में अचण वारी आहे। उहो तव्हां अप्लाई कयो। उहो थोरी टफ आहे, उनजो क्राइटेरिया बि ॾुखियो आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे अमेरिका जहिड़ो मुल्क आहे, उते तव्हां जेकॾहिं स्कॉलरशिप फुली फंडेड वठो था, माना उन में तव्हांजी बोर्डिंग, लॉजिंग, किताबनि जो ख़र्चो, यूनिवर्सिटी जो राइश, माना हर शइ, माना एतिरे हद ते जो एयर टिकट्स बि उहो ॾींदा आहिनि। सो उहो हिकिड़ी गज़ब जी स्कॉलरशिप आहे, उन में अप्लाई करणु खपे। उन खां अलावा मास्टर्स लीडिंग टू PhD जी स्कॉलरशिप ईंदी आहे चीवनिंग जी, जेको UK बेस्ड स्कॉलरशिप आहे। ऐं ॿियो इहो आहे त पंहिंजो जर्मनी जी हिकिड़ी डार्ट स्कॉलरशिप जे नाले सां ईंदी आहे। सो अहिड़े क़िस्म जी काफ़ी स्कॉलरशिप्स आहिनि नौजवाननि जी, स्पेशली सिंधी नौजवाननि जे लाइ। मुंहिंजी इहा गुज़ारिश हूंदी त जॾहिं तव्हां यूनिवर्सिटी जे फाइनल ईयर में हुजो त जीअं तव्हां 7 सेमेस्टर में अचो त तव्हांखे ॻोल्हणु शुरू करे छॾणु खपे त भई कहिड़ियूं कहिड़ियूं स्कॉलरशिप आहिनि, किथे आहे। सॼो ॾींहुं तव्हां जेको रीलू स्क्रोल कयो पिया न, इन जी जाइ ते तव्हां रुॻो गूगल ते वञी लिखो US एड फुल ब्राइट स्कॉलरशिप या डार्ट स्कॉलरशिप या जेका फुली फंडेड स्कॉलरशिप, रुॻो गूगल करी था ॾिसो सही त केतिरो कमाल सॼो ऐं फिंगर टिप्स ते पियो आहे। इहो थी वियो स्कॉलरशिप जो। हाणे आउं चाहियां थो तकड़ वरी इमिग्रेशन वारो पोर्शन बि कवर करे न, पोइ वरी तव्हां अॻे महिमान वटि वञिजो। इमिग्रेशन जो इहो आहे त इमिग्रेशन जे लाइ चींदा, आउं कैनेडा में रहां थो, इन करे आउं त सिर्फ़ु कैनेडा ते ई ॻाल्हाईंदुसि, पर ॿियनि बि सभिनी मुल्कनि में थुले लेखे इहो ई ॻाल्हि आहे। US में ऐं UK ॿिनि में हींअर अॼुकल्ह सख़्ती आहे। सो इन जे करे उते त नथो थी सघे। बाक़ी मिडल ईस्ट में तव्हां कमु करण लाइ भले वञो, उहो इमिग्रेशन त कोन, माना पासपोर्ट तव्हांखे कोन ॾींदा, भले 40 साल तव्हां वेठा हुजो मिडल ईस्ट में। ॿाहिरि असांजा मुस्लमान आहिनि पर उहो पासपोर्ट कोन ॾींदा आहिनि तव्हांखे। बाक़ी रहियो हिकिड़ो मुल्क न्यूज़ीलैंड, ऑस्ट्रेलिया, कैनेडा। ठीकु आहे। हाणे इन्हनि टिनी मुल्कनि में आउं कैनेडा ते ॻाल्हाइणु चाहींदुसि त असां वटि कैनेडा में 2 प्रोग्राम्स हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे फेडरल प्रोग्राम, ॿियो हूंदो आहे प्रोविंशियल प्रोग्राम। फेडरल प्रोग्राम जो जेको रिक्वायरमेंट्स आहिनि उहो सिमिलर हूंदियूं आहिनि प्रोविंशियल खां, थोरो उन्हनि जो क्राइटेरिया घटि हूंदो आहे। छो जो फेडरल जो जेको पूल हूंदो आहे एक्सप्रेस एंट्री जो, उन में सॼे मुल्क जे सभिनी सूबनि में तव्हां एट ए टाइम अप्लाई करे सघो था। ऐं पोइ उतां खां हिकिड़े एक्सप्रेस एंट्री में जेको तव्हांजो प्रोफाइल ठहंदो आहे, उतां खां हू तव्हांखे चूज़ कंदा। जॾहिं त जेको प्रोविंशियल नॉमिनी हूंदो आहे प्रोग्राम, उन में उन सूबे में जेको रिक्वायर्ड माण्हू हुजनि टेक्निकल साइड जा, मिसाल तौरु तव्हांखे जॾहिं इमिग्रेशन उहो अनाउंस कंदा आहिनि त उन में मिसाल तौरु उन्हनि खे 5 इलेक्ट्रिकल इंजीनियर खपनि, 5 मैकेनिकल इंजीनियर खपनि, 4 वाढा खपनि कारपेंटर, 4 जेको आहे प्लम्बर्स खपनि, 4 जेको आहे मिसाल तौरु डेंटिस्ट खपनि, या अहिड़े क़िस्म जा जेके प्रोफेशन्स आहिनि उन्हनि सां रिलेटेड इहे सभु शयूं गॾाए करे हू अनाउंस कंदा अथव हेतिरा माण्हू असांखे 500 माण्हू हिन साल में खपनि। पोइ उन में जेकॾहिं तव्हां उन क्राइटेरिया में अची था वञो त पोइ तव्हां उन पूल जो हिसो थी वेंदा ऐं हू तव्हांखे ऑटोमेटिकली पिक कंदा ऐं पोइ तव्हांखे ITA इशू कंदा, दैट इज़ इन्विटेशन टू अप्लाई। हाणे अचूं था पाण त जेको एक्सप्रेस एंट्री जो सिस्टम कमु कीअं कंदो आहे। पहिरियों कमु तव्हांखे इहो करिणो आहे त भई www.cic.gc.ca वेबसाइट आहे, या सिंपल तव्हां लिखो canada.ca, इहो बि हिकिड़ी वेबसाइट न, उहो तव्हांखे लिंक करी वेंदो उन साॻी वेबसाइट तां। canada.ca ते तव्हां वञी पंहिंजो एक्सप्रेस एंट्री जो हिकिड़ो प्रोफाइल ठाहियो। फ्री ऑफ कॉस्ट आहे, टको तव्हांखे ख़र्चु कोन करिणो आहे, सिर्फ़ु तव्हांखे हुन में पंहिंजी इन्फॉर्मेशन विझणी आहे, तव्हांजो नालो, वार जो नालो, डेट ऑफ बर्थ, सॼो इन्फॉर्मेशन विझी उन खां पोइ तव्हांजो पासपोर्ट अप्लाई करिणो आहे। उन खां पोइ तव्हांजी प्रोफेशनल डिग्री कहिड़ी आहे उहो तव्हांखे HEC मां वेरीफाई कराए उनजी स्कैन कॉपी तव्हांखे अपलोड करणी आहे। ऐं ॿी हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे, नौजवाननि खे ॿुधाईंदो हलां त जेको तव्हां हीअ मोबाइल मां फ़ोटो कढी ऐं PDF ठाहियो था, ईअं ख़ुदा जे वास्ते न कयो। तव्हां प्रॉपर स्कैनर खां वठी ऐं फ़ोटोकॉपी वारे वटि 50 रुपया वठंदो तव्हांखे, स्कैन कराए ऐं सभु डॉक्यूमेंट्स पंहिंजा गूगल ड्राइव ते रखो। छो जो तव्हांखे अंदाज़ो न आहे त हीअ नंढियूं नंढियूं शयूं केॾियूं काउंट थी वञनि अॻिते हली। इहो सभु डॉक्यूमेंट्स तव्हां अपलोड कयो, एक्सप्रेस एंट्री ते प्रोफाइल ठाहियो। उन खां पोइ तव्हां जी हिन जी फीस ईंदी आहे तक़रीबन $1000 कैनेडा जी, उहो तव्हां पे कयो। उन खां अलावा तव्हांखे $12000 सिर्फ़ु शो करणा ॾियणा न आहिनि कंहिंखे, उहो तव्हांखे तक़रीबन थींदा 24-25 लख रुपया। उहो तव्हांखे बैलेंस अकाउंट में शो करिणो आहे ऐं सभु डॉक्यूमेंट्स अपलोड करे तव्हां इन्विटेशन उन में अप्लाई कंदो एक्सप्रेस एंट्री पूल में, त पोइ तव्हां एलिजिबल थी वेंदो उन इमिग्रेशन प्रोग्राम जे लाइ। ऐं जेकॾहिं मिसाल तौरु उन में नथो थिए त पोइ वरी तव्हां प्रोविंस ॾांहुं वञो जेको फेडरल खां थोरो मुख़्तलिफ़ आहे ऐं क़दरनि हुन जो अपॉर्चुनिटीज़ माना रिक्वायरमेंट्स थोड़ी घटि हूंदी। बिल्कुल ठीक, ॾाढो सुठो। अनम, हमारे पास टाइम तो पूरा होने को है, लेकिन आपसे ये सवाल ज़रूर मैं पूछना चाहूँगा, कभी बाहर जाकर जॉब करने का, बाहर रहने का मूड हुआ, शौक हुआ, कभी इंटेंशनली कुछ सोचा? प्लान्स तो हैं कि बाहर जाना है, जाना चाहिए, एक अपने आप को भी आजमाना चाहिए कि आप बाहर के माहौल में सिंक कर सकते हैं नहीं कर सकते। प्लान्स बहुत हैं। जाकर जॉब करने का या वैसे ही
जॉब करने का। यस। आपकी मम्मा जज थी, आपका शौक नहीं हुआ कि भाई मैंने भी जज बनना है? नहीं, बिल्कुल भी नहीं, क्योंकि वो बहुत हार्श थी। हाँ। और आप हार्श मुझे नहीं? मैं अब बनी हूँ, मुझे हालात ने बनाया है। अच्छा। मगर ये कि मैं उस वक्त नहीं कब थी। तक चलेगा ऐसा? क्या मतलब है कब तक? आज कब तक चलेगा? इंसान को रहना चाहिए। क्योंकि यहाँ पे जो हमारा माहौल है उसमें आप सॉफ्ट दिल ज़रूर हो, मतलब सॉफ्ट हार्टेड ज़रूर हो, मगर ये कि लोग आपका एडवांटेज उठाने के लिए बैठे हुए होते हैं। आप 5 रुपए उसे देंगे तो वो कहेगा इससे 50 रुपए ले लो। तो आपको थोड़ा सा ना फर्म रहना बहुत ज़रूरी है। बिल्कुल ठीक, बिल्कुल ठीक। साईं आफ्ताब साहिब, अवां जी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुझु पल ॾिना। वरी महिरबानी तव्हांजी, वरी महिरबानी आवाज़ टीवी जी, वरी महिरबानी जेको हिकु तो ॿीहर असांखे मधु कयो इन साॻी साल में। थैंक यू सो मच। आवाज़ अनम, आपका बहुत शुक्रिया। Thank आप you so कीमती much. वक्त में से हमेशा थोड़ा सा टाइम स्पेयर करके आती हैं, और आज तो कुछ ज़्यादा ही आपसे बात करके अच्छा लगा। उसकी वजह ये थी कि आप ओपन टू टॉक थी, वैसे तो एक लिमिटेड जो है ना आप टाइम लेती थी, और ये क्रेडिट मुझे भी जाता है कि आपको आज मैंने खुला मैदान दिया। नहीं, बेसिकली आपको क्रेडिट इसलिए जाता है क्योंकि आप अपने चैनल के थ्रू अवेयरनेस पहुंचाते हैं। आप उन लोगों की हेल्प कर रहे हैं जो ख़वातीन हैं जिनको पता भी नहीं है कि किस तरीके से चलना है। शादी हो गई उसके बाद क्या प्रोसेस है, तलाक होती है उसमें क्या प्रोसेस है। तो आई थिंक आपका इनिशिएटिव बहुत अच्छा है, और अगर आपके वसीले से किसी का घर बच जाए, किसी को अवेयरनेस मिल जाए, तो ये भी एक सदका जारी है। बिल्कुल, नो डाउट। थैंक यू फॉर योर काइंड वर्ड्स। नाज़रीन, इन उम्मीद सां त जिते बि हूंदो हमेशा ख़ुशि हूंदो। अॼु जो प्रोग्राम तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। अगरि के कमेंट्स हुजनि त असांखे सोशल मीडिया पेज ते तव्हां रीच आउट करे सघो था। इन उम्मीद सां त जिते बि हूंदो पंहिंजो रखंदो तमामु घणो सारो ख़्यालु। इन सां गॾु पंहिंजी मेज़बान इम्तियाज़ लगारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।